दोस्तों जीएस सिंधी ॿोली असां जेको आहे सो सिंधी नॉवल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां 5वीं स्ट्रीम करे रहिया आहियूं। ऐं इन स्ट्रीम में असां सां गॾु सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब मौजूदु आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो सर? जी वालेकुम अस्सलाम, सब ठीक ठाक, तव्हां ठीकु आहियो? मज़े में सभई? सर फर्स्ट क्लास। सर अॼु हिकिड़ो जर्नलाइज़ टॉपिक आहे, उन ते असां ॻाल्हाईंदासीं फ़नी हवाले सां त नाविल में जेको आहे सो कहिड़ियूं खोटूं रहिजी थियूं वञनि। अच्छा, उन खां अलावा दोस्तों असां सां गॾु सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत कहाणीकार, नाविल निगार ऐं नक़ाद अख्तर हफ़ीज़ साहब बि गॾु आहिनि। अख्तर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी कलीम, मां ठीकु आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। अच्छा दोस्तों, हिन स्ट्रीम में असां जेको आहे सो हिकिड़ी नई ॻाल्हि इहा करे रहिया आहियूं त असां हिन जो लिंक फेसबुक चैट में मां शेयर कयां थो। पोइ जंहिं बि दोस्त खे जेको ॾे को सवाल करिणो हुजे या असां सां हिन मौज़ू ते डिस्कशन करिणो हुजे, तव्हां उन लिंक खे क्लिक करे लाइव असां सां ॻाल्हाए सघो था। मां इहो इहो वधीक फेसबुक ते बहितर आहे, इहो वधीक मां इहो बहितर आहे। तव्हांखे फेसबुक ते कुझु देरि में लिंक शेयर कयां थो। तव्हां हुन में चैट में लिंक खे क्लिक कंदव त स्ट्रीम यार्ड में अची वेंदो ऐं उन खां पोइ तव्हांखां उहो जेको आहे सो घुरंदो ऑप्शन हिकिड़ो, ऐं तव्हां पोइ असांजे स्टूडियो में एंटर थी वेंदो। जेको बि तव्हांजो सुवाल हुजे या हिन मौज़ू जे हवाले सां कमेंट हुजे, ऐं चैट सां गॾु तव्हां हिते लाइव असां सां डिस्कस बि करे सघो था। या फ़नी हवाले सां जेकॾहिं तव्हांखे सिंधी नॉविल जे हवाले सां ॻाल्हाइणो आहे त तव्हां बि असां सां हिन डिस्कशन में शामिलु थी सघो था। जी अकबर साहब, असां जेको आहे सो शुरू था कयूं बाज़ाब्ता तौरु पंहिंजी स्ट्रीम। ॿ दोस्त आहिनि, अज़ीम रूंजो साहब ऐं डॉक्टर मुबारक लाशारी साहब, उन्हनि जो असां इंतज़ारु कयूं था। जीअं ई उहे असांखे जॉइन कंदा त उन्हनि खे खणी वठंदासीं। पाण शुरू था कयूं। अकबर साहब, तव्हां जेको आहे सो काफ़ी नाविल पढ़ंदा पिया अचो, ऐं हिकिड़ो त नाविल में असां इहो ॾिसूं त नवाण कहिड़ी थी आहे टेक्निक्स जे हवाले सां, छो जो हिकिड़ो पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॿिन्हिनि पासनि ते असां डिस्कस कंदा हलूं, इहो वधीक बहितरु थींदो। त नवाण कहिड़ी थी आहे, ऐं ॿियो इहो त सभ खां पहिरीं असां खे इहो ॿुधायो त तव्हांखे नाविल में मेन टेक्निकली कहिड़ियूं जेके से उणायूं या कमियूं नज़र अचनि थियूं? जी अकबर साहब। जी, नाविल में असां वटि कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि या कहिड़ा तजुर्बा थिया आहिनि, ऐं पोइ वरी उन असांजे नाविल में कहिड़ियूं फ़नी कचायूं आहिनि, इहे आहिनि असांजा मौज़ू जिन ते अॼु असीं ॻाल्हायूं था। सिंधी नाविल खे ऐं ॾिसंदो पियो अचां, उर्दू नाविल खे बि ऐं अंग्रेज़ी नाविल खे बि। अंग्रेज़ी में त घणियूं तब्दीलियूं ऐं घणो वक़्तु पहिरीं तब्दीलियूं अचणु शुरू थी चुकियूं हुयूं अंग्रेज़ी जे नाविल में, पर जीअं त असां वटि नाविल या असां वटि फ़िक्री थ्योरीज़ वग़ैरह देरि सां पहुचनि थियूं, उन जे करे असां वटि उहे शयूं देरि सां शुरू थियूं। ॿी ॻाल्हि इहा त के शयूं जेके जापान में, जर्मनी में, अमेरिका में, इंग्लैंड में जूं जेके हालतूं आहिनि सियासी समाजी, उहे हालतूं असां वटि न आहिनि। तंहिंजे करे केतिरियूं शयूं जेके ॿिए हंधि मक़बूल आहिनि, उहे असां वटि जड़ूं पकिड़े न सघियूं या देरि सां असां वटि पकिड़ियूं। असांजी सिंधी क़ौम ऐं पोइ असांजो सिंधी समाज, इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी डायनामिक्स आहे। उन डायनामिक्स में जेके शयूं फिट थियूं, उहे शयूं असां वटि वधीक मक़बूल थियूं ऐं ॿियूं शयूं असां वटि अनपॉपुलर रहियूं। असां वटि जीअं त तरक़ी पसंद तहरीक, अदबी तहरीक जेका सोशल रियलिज़म जे तहत असां वटि तमामु घणो मक़बूल ऐं तमामु घणो हावी रही आहे। उहो सोवियत यूनियन ऐं सोवियत इनकलाब ऐं सुर्ख इनकलाब जे करे उन जो असरु सिंधी सोसाइटी, सिंधी अदब ते तमामु घणो रहियो। इन हद ताईं जो सिंध में सवाइ मज़हबी कंहिं जमायत जे बाक़ी जेके बि सियासी पार्टियूं हुयूं, क़ौम परस्त पार्टियूं हुयूं या वफ़ाक़ परस्त पार्टियूं हुयूं या अलहदगी पसंद हुआ या सोशलिस्ट हुआ, सभिनी पार्टियुनि जो उहे मुतासिर हुआ सोशल रियलिज़म मां ऐं सोशलिज़म मां ऐं कम्युनिज़म मां। इन हद ताईं जो पाकिस्तान जी वॾी पीपल्स पार्टी, उन जे मंशूर में बि सोशलिज़म हो, ऐं जेकी कम्युनिस्ट पार्टी त उहा हुई ई सोशलिज़म।
क़ौम परस्त जेका बि हुई असांजी GSN तहरीक, उन में बि सोशलिज़म हिकु मंशूर हो। त उन जे करे जेको बि अदब तख़लीक़ थी रहियो हो तक़रीबन कोल्ड वार जे दौरान, यानी पाकिस्तान ठहण खां पोइ कुझु ई अरसे में कोल्ड वार जा असरात असां ते पवणु शुरू थिया ऐं सोवियत यूनियन ऐं अमेरिका जे विच में जेको टसल पूरी दुनिया में हली रहियो हो, उन जा असरात असांजे अदब ते बि पवणु शुरू थिया। ही असांजी सिंधी अदबी संगत जेका आहे उहा बि असांजी इन्हनि लाइन्स ते हुई, जो अॼु बि तव्हां ॾिसो त उन तनज़ीम जो सेक्रेटरी हूंदो आहे, सदर न हूंदो आहे को बि तनज़ीम जो। इहो कम्युनिस्ट पार्टी जे पंहिंजो हिसाब सां इहो उहिदो तख़लीक़ थियल आहे। ईअं त उन असांजो जेको सिंधी अदब जो इंटरिम पीरियड हो ऐं उन खां पोइ जेको असांजो 1 यूनिट वारो ज़मानो हो, त उन में असां वटि क़ौम परस्ती ऐं सोशलिज़म ॿिन्ही गॾिजी अदब ते असर छॾिया, जंहिंजे नतीजे में असां वटि ॿियो को बि अदबी लाड़ो असां वटि मक़बूल न थी सघियो। सोशल रियलिज़म जे असर जे करे ई जेके फ़नकार के अदीब जेके 70 जे ॾहाके में जदीदियत पसंदी ॾांहुं वधणु शुरू थिया हुआ, उन्हनि खे एतिरो त डिस्करेज कयो वियो जो उहे उन पासे न हली सघिया। ऐं प्लस पोइ असांजूं जेके समाजी हालतूं हुयूं उहे बि शायदि शहरी हालतूं न हुयूं, बहिराड़ी जूं हालतूं हुयूं। उन जे करे असां वटि के नवां तजुर्बा अदब में न थी सघिया। शाइरी में तजुर्बनि में सिर्फ़ु फार्म में तब्दीलियूं आयूं। जी शेख अयाज़ खां वठी ॿियनि सभु जेके नज़्म लिखणु उन्हनि जेको शुरू कयो, आज़ाद नज़्म या उन खां पोइ नसरी नज़्म, पाबंदियुनि खां हटी करे, त इहो जदीदियत जो असरु हो। लेकिन उहो असरु सिर्फ़ु फॉर्म ताईं महदूद हो, कंटेंट ताईं न हो। कंटेंट जेको कोल्ड वार जे दौरान शेख अयाज़ जी जेका बि शाइरी आहे, उन में कंटेंट जेको आहे उहो तबक़ाती ऐं क़ौमी आहे। उहो कंटेंट घणो करे इहो आहे, पर फॉर्म जेको आहे उहो जदीदियत पसंदी वारो हो। यानी नज़्म जो आज़ाद नज़्म, पाबंद नज़्म खां हटी करे आज़ाद नज़्म वारो उहो घणो पॉपुलर रहियो, अयाज़ जो बि ऐं ॿियनि शाइरनि जो बि, जेको अॼु ताईं बि थिए पियो। पर उनजो कंटेंट वरी बि पहिरियों रहियो सोशल रियलिज़म वारो। कोल्ड वार खां पोइ असां वटि कुझु वक़्त जे लाइ ख़ुसूसन फिक्शन में माठार छांइजी वई। ईअं जीअं सभिनी खे सभु सूंघे वञे, सभु ख़ामोशी थी वई, हिकिड़ो फ्रस्ट्रेशन जो दौरु शुरू थियो। नतीजे में 1990 खां वठी 2000 ताईं टोटल 12 नाविल आया आहिनि। यानी हिकु ॾहाके में 1 डज़न नाविल सिर्फ़ु, जेके हींअर हिकिड़े साल में 2 डज़न घटि में घटि नाविल अचनि पिया, त अॻे हिकु ॾहाके में 1 डज़न नाविल आयो। उन खां पोइ 21वीं सदी जेका आहे उहा जीअं त नाविल जी ऐं फिक्शन जो असां वटि रिवाइवल हो, असां शाक मां ॿाहिरि आयासीं ऐं नौजवान नसिल जेको आहे उहो फिक्शन ॾांहुं हुनजो लाड़ो वधीक थियो, पढ़णु बि शुरू कयो ऐं हुन लिखणु बि शुरू कयो। नवां राइटर अचणु शुरू थिया, नवां लेखक पैदा थिया, नवां नाविल निगार, कहाणीकार, नवां पुराणा जेके हुआ उन्हनि तक़रीबन या छॾे ॾिनो लिखणु या तमामु घटि करे छॾियो। त उन में असां वटि 2 शयूं थियूं। हिकु त इहो मूं तव्हांखे ॿुधायो त नौजवान राइटर आया ऐं हुननि नए तरीक़े सां नए हवा जे तहत लिखणु शुरू कयो। ऐं ॿियो जदीद टेक्नोलॉजी, सोशल पंहिंजो मीडिया ऐं इंटरनेट जे करे असां वटि ॿाहिरियों अदब बि घणो पढ़जणु लॻो। अॻे असां ॿुधंदा हुआसीं 90 ऐं 80 जे ॾहाके में त अब्दुल कादिर जुणजो, शौकत शोरो साहब, कुझु माण्हू थोरा ॿिया माण्हू जेके आहिनि उहे नोबेल लॉरेट्स खे पढ़ंदा हुआ, उन्हनि ते लिखंदा हुआ। पर अॼु असांजा बेशुमार नौजवान आहिनि जेके अंग्रेज़ी अदब पढ़नि पिया ऐं हुननि मां सऊं सिधो मुतासिर थियनि पिया। त ज़ाहिर आहे त उनजो असर बि असांजे अदब ते पवणो आहे ऐं पइजे पियो। हाणे इहो बैकग्राउंड हो। हाणे इन ई बैकग्राउंड, इन ई पस मंज़र में असां ॾिसूं था त असां वटि कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि। त टेक्निक जे हवाले सां असां वटि मॉडर्निस्ट ऐं पोस्ट मॉडर्निस्ट जेके अदब में
तजुर्बा थिया आहिनि या टेक्निक्स आयूं आहिनि कंटेंट जे हवाले सां नथो कयां, फ़िलहालु फार्म जी ॻाल्हि पियो करियां। उन्हनि जो असरु असां वटि काफ़ी पइजी चुको आहे। जीअं मिसाल सररियलिज़म सवेर पाण ज़िक्र कयो नसीम पारस गाद जो या अख़लाक अंसारी जो या ॿियनि कुझु दोस्तनि जो, जिन सररियलिस्ट कहाणियूं ऐं सररियलिस्ट नाविल लिखणु शुरू कया, इहो असां वटि हिकिड़ो निमाया ट्रेंड जे तौर ते, जे तव्हांजे नाविलनि में कलीम साहिबु तव्हांजे नाविलनि में बि मूंखे सररियलिस्ट शयूं कई नज़र आयूं आहिनि। त हिकु त इहो असां वटि सररियलिज़म जो असां वटि सम्झो इतलाक़ थी चुको आहे ऐं उन जे तहत लिखियो वञे पियो। ॿियो जेके फार्म जा मसइला, फार्म जा जेके असां वटि ट्रेंड नवां आया आहिनि, जीअं मिसाल नैरेटिव चेंज थियो आहे असां वटि। अॻे असां वटि सिर्फ़ु फर्स्ट पर्सन नैरेटिव हूंदो हो या सेकेंड पर्सन नैरेटिव हूंदो हो। कहाणीकार ओमनीपोटेंट हूंदो, ओमनीसाइंट हूंदो हो ऐं कहाणी ॿुधाइण वारो जेको हूंदो हो उहो सभु कुझु उहो ई ॿुधाईंदो हो। पर हाणे जीअं कलीम साहिबु तव्हांजे नाविल में बि मूं ॾिठो त जीअं ओरहान पामोक ऐं पंहिंजो विलियम फाकनर त शुरू कयो हो हुन, पर ओरहान पामोक पंहिंजे नाविल माय नेम इज़ रेड या एलिफ शफ़क़ 9 minutes या 7 minutes and 38 seconds in this strange world, उन में कया आहिनि, या हुन में 40 rules of love में, त उन में हर किरदारु जेको आहे उहो फर्स्ट पर्सन में ॻाल्हाए थो। न त अॻे सिर्फ़ु हिकिड़ो किरदारु फर्स्ट पर्सन में ॻाल्हाईंदो हो, या फर्स्ट पर्सन केरु ॻाल्हाईंदो न हो, रुगो राइटर ॻाल्हाईंदो हो। पर हाणे जेकॾहिं 10 किरदार आहिनि नाविल में, जीअं माय नेम इज़ रेड जेको आहे ओरहान पामोक वारो, उन में जेके 15, 20, 25 किरदार आहिनि उहे सभु फर्स्ट पर्सन में ॻाल्हाइनि था। 40 रूल्स ऑफ लव में बि जेको किरदार आहिनि उहे फर्स्ट पर्सन में ॻाल्हाइनि था सभु। ऐं कलीम जे नाविल रिगल चौक में बि फर्स्ट पर्सन में किरदार ॻाल्हाइनि था, कुझु, सभु न पर कुझु। त इहा हिकिड़ी नई शइ आहे जेका अॻे असांजे अदब में मूंखे 60, 70, 80, 90 जे ॾहाके में इहा टेक्निक मूंखे नज़र कोन आई हुई। ऐं इहा टेक्निक नौजवाननि ई दरियाफ़्त न कई आहे, मतिलबु ॿिए हंधि आहे, उतां पढ़ी करे ॾिसी करे ऐं उनखे एडॉप्ट कयो आहे, जेका हिकु सुठी ॻाल्हि आहे। उन खां अलावा जदीदियत जे असर में असां वटि नैरेटिव में जेको ब्रोकन नैरेटिव आहे उहो आयो आहे। उहो आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जे तहत। त दिमाग़ जॾहिं वञे थो तॾहिं लिखणु शुरू कयो। बेरब्त गुफ़्तगू बि जेका आहे इहा बि हिकिड़ी टेक्निक आहे। पैस्टिश जर्मन ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंखे चती हणणु चवंदा आहिनि, पैस्टिश। त उहो पैस्टिश बि असां वटि फार्म जे हवाले सां असां वटि काफ़ी दोस्त इस्तेमालु कनि पिया। यानी नाविल हलंदे कंहिं ॿी शइ जो ज़िक्र करे छॾणु, तारीख़ जो ज़िक्र करे छॾणु या कंहिं ॿी शइ जी चती हणी छॾणु। त इहा चती केॾी महिल त ॾाढी सुठी लॻे थी, केॾी महिल ऑकवर्ड बि लॻे थी। चती आहे कपिड़े ते, जॾहिं हीअ आउं ब्लू कपिड़ा पाए वेठो आहिनि त वाइट चती हणबी त थी सघे थो त कोई स्टाइल नज़र अचे, पर कंहिं थी सघे थो त ऑकवर्ड बि लॻे। त उन में इहे ॿई शयूं आहिनि, त किथे किथे सुठाई बि पैदा थिए थी, किथे ऑकवर्डनेस बि लॻे थी। उन खां अलावा ॿियो जेका ॿियूं खोड़ शयूं आहिनि, जीअं मेटाफिक्शन आहे, उहो बि असां वटि, तव्हां ॿिन्ही नौजवाननि वटि त घणो आहे, अख़्तर वटि बि ऐं कलीम वटि बि ऐं ॿियनि बि उनखे इस्तेमालु कयो आहे। त नाविल हलंदे कंहिं ॿिए नाविल ते तबसरो करणु, नाविल हलंदे कंहिं ॿिए नाविल जी करणु, इवन आर्ट थ्योरी डिस्कस करणु। मूंखे त पंहिंजो माय नेम इज़ रेड पढ़ंदे मूं कई जॻहियुनि ते लिखियो हुई त वरी आर्ट जी थ्योरी पियो ॿुधाए, त उहो आर्ट जी थ्योरी बि डिस्कस करे थो, लेकिन फ़नकाराना तरीक़े सां। हिकु प्रोफेसर थी करे न। जेकॾहिं को किरदारु प्रोफेसर थी करे लेक्चर ॾिए थो नाविल में, त उहो वणे नथो, उहो पोइ लेक्चर थी थो वञे। पर जेकॾहिं किरदारु ॻाल्हाइनि था ऐं उहो किरदारु हिकु नेचुरल अंदाज़ में ॻाल्हाइनि था, त पोइ उहो सुठो लॻे थो। त ॿियूं बि शयूं आहिनि, पर हाणे हुनजो लुबे लुबाब इहो आहे त इहे नयूं जेके फार्म जे हवाले सां टेक्निक अचनि पियूं, ॾिसणो इहो आहे त उनजो असरु कंटेंट ते कहिड़ो थो पवे।
कंटेंट खे मज़ीद हू निखारीनि थियूं, कंटेंट जी मानवियत में इज़ाफ़ो कनि थियूं, कंटेंट जी जमालियात में इज़ाफ़ो कनि थियूं, पोइ त ठीकु आहे, पोइ पेस्टिश हुजे या ब्रोकन नैरेटिव हुजे या छा। पर जेकॾहिं उहो जीअं हूंदी आहे तब्दीली बराए तब्दीली, त उहा तब्दीली पोइ वणे कोन थी। तब्दीली बराए तब्दीली कोन थी वणे। जेकॾहिं तब्दीली कंहिं मक़सद जे लाइ आहे, हुस्न या मानवियत पैदा करण जे लाइ, को कंट्रास्ट पैदा करण जे लाइ, पोइ त ठीकु आहे। या किथे किथे किरदार जी ऐं कंटेंट जी ज़रूरत बणिजी पवंदी आहे, को नैरेटिव मिसाल ब्रोकन, त पोइ उहो उते त ठीकु आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त इहो फार्म जे हवाले सां मूं इहे कुझु शयूं चयूं आहिनि। वरी ॿिए राउंड में जेको असांजे नाविलनि में आहिनि कचायूं फिकायूं, उन ते ॻाल्हायूं था। जी महिरबानी अकबर साहब। अच्छा अख्तर, तव्हां पाण बि हिकु नाविल निगार आहियो ऐं सुठा पढ़ंदड़ बि आहियो, त तव्हां असांखे ॿुधाइजो त नाविल में हिकु पहिरीं त कहिड़ा तव्हांखे तजुर्बा नवां नज़र अचनि पिया, ऐं उन सां गॾु तव्हां थोरो टेक्निक जे हवाले सां असांखे ॿुधाईंदा हलिजो, पोइ वरी असां हिन डिस्कशन खे अॻियां वधायूं। जी अख्तर। महिरबानी कलीम। ख़्याल में अकबर साहब जेको पस मंज़र ते ॻाल्हायो आहे जेको नाविल जे हवाले सां, उहो काफ़ी जामे आहे। ऐं ॿियो जेको गुज़िरियल 10 सालनि जे दौरान जेको नाविल असां वटि जेको लिखिजे पियो, जेको असां ताईं पहुचे पियो, ऐं उन में उहे दोस्त बि शामिल आहिनि, उहे लेखक बि शामिल आहिनि जिन घणो अरसो अॻु में नाविल लिखणु छॾे ॾिनो, या एसि ताईं जो उन्हनि कहाणियूं लिखण बि छॾे ॾिनियूं, पर उन्हनि वरी जेको सो नाविल जा मोट खाधी आहे ऐं उहे हाणे नाविल लिखनि पिया। ऐं इन खां सवाइ हिकिड़ो नौजवाननि जो वॾो अंग आहे जेको नाविल लिखे पियो। ऐं इन में हिकिड़ी शइ जेका असां मूंखे सुठी लॻी आहे, उहा आहे मौज़ूआती हवाले सां। नाविल जा मौज़ू जेके आहिनि उहे वधीक बहितर थिया आहिनि, उन्हनि में नवाण आई आहे। ऐं जेको नौजवान आहे असांजो ख़ासि तौर ते लिखंदड़ आहे, उन्हनि मौज़ूअनि खे छॾे जेके असां वटि सदाईं रिपीट थींदा रहिया आहिनि, या उहे मौज़ू जेके असां वटि कैंपस नाविल जी सूरत में रहिया आहिनि या नेशनलिज़म जी सूरत में रहिया आहिनि, उन्हनि खां असांजो नाविल निगार हाणे थोरो ॿाहिरि निकिरी आयो आहे। अच्छा, ही अख्तर थोरो अनम्यूट थी वियो आहे, जेसिताईं अचे। त इहो जेको माफ़ कजो, ऐं थोरो डिस्कनेक्ट थी वियुसि। त इहा जेका शइ आहे, इहा हिकिड़ी ॾाढी सिंधी नाविल जे हवाले सां मस्बत आहे। त असां वटि मौज़ुनि जी हाणे जेका असां घण रंगाए पाए, मिसाल तौरु हाणे तव्हांखे सिंधी नाविल में क्लाइमेट या माहौलियात जो जेको मौज़ू आहे उहो बि तव्हांखे मिलंदो। तव्हांखे जेको आहे उहो पोस्ट मॉडर्निस्ट जेके बि शयूं आहिनि उहे बि असांखे नज़र अचनि थियूं। इन खां सवाइ उहो नाविल जे अंदरि तव्हांखे जेके मेटाफिक्शन जी ॻाल्हि थिए, फार्म जी ॻाल्हि थिए, त उहो बि असांखे नज़र अचे थो। ऐं ॿी हिकिड़ी शइ जेका मूंखे सुठी लॻे थी नाविल जे हवाले सां, त कंहिं क़दुरु नाविल जहिड़ी हिकिड़ी जेका सिन्फ़ आहे उन ॾांहुं असांजो लेखक हाणे थोरो संजीदगी बि इख़्तियार करणु लॻो आहे। मजमूई तौर ते त न, पर के लेखक या के नाविल निगार अहिड़ा आहिनि जेके नाविल सां सुठो निभाइनि था। मिसाल तौरु तव्हां अकबर सुमरे जा नाविल खणी ॾिसो, तव्हांखे हुन में खोड़ सारियूं शयूं नज़र ईंदियूं, ऐं उनजी जेका फार्म आहे उहा बि ॾाढी बहितरु नज़र ईंदी, उनजो कंटेंट जेको आहे उहो बि वणंदड़ तव्हांखे मिलंदो। ऐं जेके बि नाविल जूं घुरिजूं आहिनि उहे तव्हांखे ॾाढियूं मज़ेदार लॻंदियूं। ईअं ई असांजो रसूल मेमण हूंदो, उन जो नाविल जॾहिं असीं पढ़ंदा हुआसीं, उहो सरीलिज़म जे सिरे हेठि घणो करे लिखंदो हो शयूं, त उन जो नाविल बि असांखे ॾाढो हिकिड़ो वणंदड़ या जेको सो टेक्निकली हिकिड़ो साउंड नाविल असांखे नज़र अचे थो। अहिड़ी रीति जेके शयूं असांखे हिन वक़्तु नाविल में मौजूदु आहिनि, उन्हनि खे असीं उन्हनि लाइ इहो चई सघिजे थो त सिंधी नाविल हर पासे खां जेको आहे उन ते कमु थी रहियो आहे। टेक्निक में बि उहो बहितरु थियो आहे, मौज़ूआती हवाले सां बि उहो बहितरु थियो आहे,
ऐं ईंदड़ वक़्त में जेके शयूं आहिनि उन्हनि खे बि नज़र में रखी जेके से नाविल निगार लिखनि था। ज़ाहिर आहे हाणे उनजो हिकिड़ो अहम सबबु त उन्हनि शयुनि ताईं रसाई आहे। शयूं अचनि थियूं, उन्हनि जी दस्तियाबी आहे, उहो असांजी दस्तरस में आहिनि, असीं पढ़ूं था ऐं पोइ उहे शयूं जॾहिं हिकिड़े लेखक ताईं पढ़ंदड़ तौरु पहुचनि थियूं ऐं जॾहिं हू उन्हनि शयुनि खां मुतासिर थिए थो त उहो ज़रूरु पंहिंजे नाविल में बि उन्हनि जा तजुर्बा करणु चाहे थो। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त असां वटि जेके आहिनि हाणे नाविल निगार रुॻो नाविल लिखनि नथा पर उहे पढ़नि बि था उन्हनि नयुनि शयुनि खे ऐं पोइ उन्हनि जी जेका एप्लीकेशन आहे उहा पंहिंजे लिखणनि में उहा लागू कनि था। त इन सां छा थो थिए त असीं उन्हनि सभिनी लाड़नि जेके अदबी लाड़ा जदीद दुनिया में या जदीद अदब में थी रहिया आहिनि उन्हनि सां असीं ॻंढिजी था वञूं। जी अख्तर महिरबानी। अच्छा, जेको इन हवाले सां मूंखे जेके सो ॿ शयूं नज़र अचनि थियूं जिन ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो ऐं अकबर साहब ऐं अख्तर इन ते वरी मां तव्हांखां क्वेश्चन्स बि कंदुसि। त हिकिड़ो त इहो आहे त जेको आहे सो नाविल निगार पाण खे ख़बर न आहे छो रिफॉर्मिस्ट सम्झे थो। मूं जेके बि सिंधी नाविल पढ़िया आहिनि हिकु त उन में इहो आहे त उहो स्टोरी टेलिंग करणु बदिरां उहो मैसेज ॾियणु थो चाहे, तकिड़ो तकिड़ो को वॾी ॻाल्हि करणु थो चाहे ऐं समाज ते वॾो को थोरो करणु थो चाहे। हिकिड़ी इहा उन में मूंखे नज़र अचे थी ऐं सरमन स्टाइल में हू थी थो वञे। जॾहिं त स्टोरी टेलर जो कमु आहे त स्टोरी ॿुधाए ऐं उहो जेको आहे सो उनजी स्टोरी सां जेके शयूं रिलेटेड आहिनि उन्हनि खे डिस्कस करे। उन जे बदिरां उहो वरी वेठे वेठे जेको आहे सो समाज खे सुधारण जूं ॻाल्हियूं थो करे ऐं नौजवाननि खे जेको आहे सो सुठो थियण जो हल ॿुधाए थो मसइलनि जा। नाविल जे दौरान जेको उनजी ज़रूरत ई कोन्हे का। हिकिड़ो इहो मूं ॿ टे हींअर वेझड़ में नाविल पढ़िया आहिनि जिन में इहो सरमन वारो स्टाइल घणो हावी थी वियो आहे ऐं जेको आहे सो उन में कहाणी गुम थी वञे। वेठो वेठे पाण ई कहाणी गुम थी वञे ऐं उहा सरमन हले थी। ॿियो जेको आहे सो ख़बर न आहे छो नाविल निगार कहाणी खां हटी करे इहा कोशिशि थो करे त उन मौज़ू ते मां हरू भरू वधि खां वधि ॼाण ॾियां ऐं उहो उन चकर में विकीपीडिया जो पेज थी थो वञे। अहिड़ा बि काफ़ी नाविल नज़र अचनि था जेको आहे सो उन पर्टिकुलर मौज़ू ते ॼाण ॾियण में ईअं थो लॻे त इहो ॼण विकीपीडिया जो पेज थी वियो आहे ऐं स्टोरी जेको आहे सो किथे गुम थी वई आहे। अच्छा, ॿियो कमेंट में आयो आहे नागीराणी जेको आहे सो चयो आहे त अदा कलीम जे हिकु नाविल में तमामु घणियूं चतियूं आहिनि। उहो कहिड़ो नाविल आहे? उहे चतियूं सुठियूं आहिनि मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं तव्हां कहाणियुनि जो शहर जी ॻाल्हि था कयो त उहो हिकु त नए रीडर लाइ थोरो कॉम्प्लिकेटेड नाविल आहे ऐं उनखे जेको आहे सो नओं रीडर उनखे लॻंदो त अलाए कहिड़ी ॻाल्हि पई थिए ऐं उनखे हिकु दफ़ो तव्हां वरी पढ़ंदो थधे दिमाग़ सां त उहो तव्हांखे वरी नए एंगल सां सम्झ में अची वेंदो। अच्छा, इहो जेका तव्हां नाविल जे हवाले सां जेका इहा सरमन या खुतबे वारी ॻाल्हि पिया करियो, असल में उहो मसइलो सिंधी नाविल निगार सां या कंहिं बि ॿोली जे नाविल निगार सां उन वक़्तु थिए थो जॾहिं उहो इहा ॻाल्हि विसारे वेंदो आहे। मिसाल तौरु नाविल जे लाइ चयो वञे थो त उन में तमामु घणी गुंजाइश हूंदी आहे, उन में खोड़ सारियूं शयूं ताईं शामिलु करे सघो था। पर सुठे नाविल लिखण जे लाइ घणो कुझु शामिलु करण जे बावजूदि बि घणो कुझु शामिलु न करण बि शामिलु हूंदो आहे। मिसाल तौरु इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त जेको आहे सो नाविल निगार खे इहा बि ख़बर हुजणु घुरिजे त कहिड़ी ॻाल्हि शामिलु न करणी आहे। इहो न करण वारो जेको आहे न इहो बि हिकिड़ो आर्ट आहे। अच्छा, कादिर साहब सां असां कचहरी कई हिकिड़ो दफ़ो त उन में जेको आहे सो कादिर साहब चयो त नाविल जेको आहे सो अहिड़ी अदब जी सिंफ़ आहे जेका परे वारियुनि शयुनि खे वेझो करे खणी ईंदी आहे ऐं वेझनि शयुनि खे वरी वॾो करे पेश कंदी आहे या उन्हनि खे माइक्रोस्कोप ऐं टेलीस्कोप ॿिन्हिनि जो कमु कंदो आहे नाविल। ऐं ख़ासि करे समाजी मसइला आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त हिकिड़े नंढड़े मसइले ते जेको आहे सो नाविल निगार पंहिंजी स्टोरी टेलिंग सां उनखे अहिड़ो त शानदार नमूने पेश करे वेंदो आहे जो जेको आहे सो तमामु वॾी ॻाल्हि लॻंदी आहे।
ऐं कॾहिं वरी इलाही ईअं बि थींदो आहे त नाविल निगार तमामु वॾो मौज़ू खणी वठंदो आहे पर उनखे कंट्रोल न करे सघंदो आहे पंहिंजी स्टोरी टेलिंग जे हुन में, जंहिंखे असां नॉविल जी निटिंग चवंदा आहियूं, नॉविल जी उणत चऊं खणी, उहा निटिंग या उणत प्रॉपर न करे सघंदो आहे। असां अकबर साहब ॾे हलूं था सर, इन हवाले सां निटिंग नॉविल जी उहा केतिरी ज़रूरी आहे, ऐं इहो जेको आहे सरमन वारो जेको अंदाज़ आहे, इहो असां काफ़ी नॉवलनि में ॾिठो आहे, ख़ासि करे सिंधी नॉवलनि में। हींअर वेझड़ में बि 2-4 जेके नॉविल आया आहिनि उन्हनि में बि, ऐं असां इहो अॻु में बि या जेको आहे सो वेठे वेठे रिसर्च पेपर थी वञे नॉविल, इहो बि असां डिस्कस कयो आहे कुझु नॉवलनि जे हवाले सां। तव्हांजो इन हवाले सां सर ओपिनियन? जी हा, उहो त पाण अॻे बि इन शइ ते डिस्कस करे चुका आहियूं त नॉविल पढ़ंदे किथे ईअं लॻे थो त को रिसर्च थीसिस पिया पढ़ूं। त हिकु त उहो ज़ाहिर आहे तव्हां ज़िक्र करे चुका आहियो अॻे, त मां हुन ते वधीक नथो ॻाल्हायां। ॿियो इहो त पंहिंजो सवेरे मैडम जागीरानी साहिबा ॻाल्हि कई तव्हांजे हुन में नॉविल जी, त चतियूं त ज़ाहिर आहिनि, पर उहो जेको तव्हांजो नॉविल आहे कहाणियुनि जो शहर, उहो मुंहिंजे ख़्याल में त सिंधी में शायदि पहिरियों नॉविल आहे, या को ॿियो नॉविल हूंदो त मूंखे यादि कोन्हे, ऐं दावा सां नथो चवां, जेको दास्तान गोई जे अंदाज़ में लिखियलु आहे। दास्तान गोई ईअं थींदी हुई जीअं सराय हूंदी हुई, कारवां सराय हूंदी, ऐं कारवां सराय में दास्तान गो हूंदा हुआ, त उहे दास्तान गो उहे ईअं ॿुधाईंदा हुआ, ॻाल्हि मां ॻाल्हि कढंदा हुआ। तव्हांजो उहो नॉविल उनखे पेस्टिश जे बजाए उनखे दास्तान गोई चइजे त वधीक बहितर आहे। ॿियो हिकिड़ो तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो त ॻाल्हियूं चवण जा कई तरीक़ा आहिनि, खोड़ तरीक़ा आहिनि। जेका को माण्हू इंफॉर्मेशन सम्झे थो त सिंधी सोसाइटी खे इंफॉर्मेशन हिकिड़ी आहे जेका ॾियणु ज़रूरी आहे, माण्हू खे ख़बर कोन्हे, ऐं नॉविल जे ज़रिए ॾियां थो, त उहो इंफॉर्मेशन जो डोज़ एतिरो हल्को हुजे ऐं उहो लपेटियल हुजे कंहिं आर्ट जे कंहिं फन पारे में, धड़ाधड़ बम्बार्डमेंट इंफॉर्मेशन जी न हुजे, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त जेको असां वटि सरमन वारो अंदाज़ आहे, त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेको बि अदब कंहिं नज़रिए जे प्रेशर में अची माण्हू लिखे थो, त उहा उन नज़रिए जी तबलीग थी वञे थी। हाणे उन नज़रिए जी तबलीग, असां वटि सोशलिज़म जे नज़रिए जे तहत लिखण वारा केतिरा ई दोस्त ईअं लिखंदा आहिनि जहिड़ो सोशलिज़म जी तबलीग पिया कनि, हू सरमन पिया ॾियनि। क़ौम परस्ती वारा जे तहत लिखण वारा वरी क़ौम परस्ती जो सरमन ॾियणु शुरू कनि था। मज़हब जे तहत, इस्लाम जे तहत लिखण वारा माण्हू वरी उहो इस्लामी मुबलिग थी वञनि था। अहिड़े नमूने सां जेको बि जंहिं नज़रिए सां लॻा पियल आहे ऐं उन पंहिंजे नज़रिए जी तशहीर चाहे थो, त उहो अदब खे हिकु वेहीकल जे तौर ते इस्तेमालु करे ऐं पंहिंजे नज़रिए खे अॻिते वधाए थो, त नतीजो इहो थो निकिरे तो अदब जी हैसियत सानवी थी वञे थी। त उनजो सिधो सिधो तरीक़ो इहो आहे त माण्हू मज़मून लिखी छॾे, ऐं हर कंहिंखे हक़ु आहे कहिड़ो बि नज़रियो रखे, दुनिया जो हर नज़रियो रखण जो हक़ु आहे हर माण्हू खे, पर उहो उनखे उनखे ॿिए ताईं पहुचाइण जो ज़रियो तबलीग आहे, ऐं तबलीग नाविल में न हलंदी आहे। नाविल तबलीग जे लाइ न आहे, जीअं गज़ल तबलीग जे लाइ न आहे, तीअं नाविल बि तबलीग जे लाइ, नज़म में तबलीग थी वेंदी आहे, गज़ल में न थींदी आहे। अहिड़े नमूने सां नाविल में तबलीग न थींदी आहे, पर के माण्हू कनि था। हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॿुधायां थो त हिकिड़ी ॻाल्हि आहे सिधे तरीक़े सां चवण जी, ॿिए तरीक़े ॻाल्हि आहे इनडायरेक्ट तरीक़े सां चवण जी। मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे त हिकिड़े माण्हू चयो ॿिए माण्हू खे त यार मूं हिकिड़ो वकील ॾिठो मीरपुर ख़ास में, दीदार बलोच जो नालो हो। उहो छा कंदो त खीसे में तस्वीरूं रखंदो हो, 5-7 तस्वीरूं रखंदो हो, ऐं थोरी थोरी देरि या कलाक अध खां पोइ तस्वीरूं कढी ताश जे पत्तनि वांगुरु हिकिड़ी हिकिड़ी तस्वीर ॾिसी वरी खीसे में विझंदो। कंहिं पुछियुसि त तस्वीरूं छा जूं आहिनि, ॾेखार भला, ॾेखारियो त उनमें मार्लिन मनरो, पंहिंजी मधुबाला ऐं इन ख़ूबसूरत अदाकाराउनि जा इन्हनि जा फोटोज़ लॻल हुआ। त हुन चयोसि हीअ छा आहे? चई त यार आउं हुस्न ॾिसां थो त मूंखे तवानाई थी मिले, त आउं उनजे करे ई हसीन माण्हुनि जा फ़ोटू रखंदो आहियां, ऐं ईअं उन्हनि खे ॾिसी ऐं तवानाई हासिलु कंदो आहियां। त इहा ॻाल्हि हू कंहिं ॿिए माण्हू सां करे रहियो हो, ऐं इहा ॻाल्हि कंदे कंदे पोइ उन माण्हू खे चई साईं हिकिड़ो रिक्वेस्ट आहे। चई जी साईं, तव्हां मूंखे पंहिंजी तस्वीर ॾींदा? त उहो ॾाढो ख़ुशि थियो। हाणे इहो आहे ॿिए जे हुस्न जी तारीफ़ करण जो इनडायरेक्ट अंदाज़,
आर्टिस्टिक अंदाज़ सऊं सिधो हिकिड़ो आहे साईं तव्हां ॾाढा हसीन आहियो, तव्हां ॾाढा सुहिणा आहियो, तव्हां ॾाढा ख़ूबसूरत लॻो पिया, हिकिड़ो आहे सऊं सिधो तरीक़ो, इहो आहे मज़मून जो तरीक़ो। ॿियो तरीक़ो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो ॿिए मिसाल जे ज़रिए आर्ट जे ज़रिए इनडायरेक्टली उनजे हुसन जी तारीफ़ इहा थी त चए साईं ॾिसो तस्वीरूं सुहिणियूं तस्वीरूं खीसे में रखण जे लाइ तवानाई वधे थी, मूंखे तव्हां पंहिंजी तस्वीर ॾेई छॾियो, त इहा इनडायरेक्ट हुनजे हुसन जी तारीफ़ थी वई। अदब में ॻाल्हि इनडायरेक्ट कबी आहे, डायरेक्ट ॻाल्हि न कबी आहे। डायरेक्ट ॻाल्हि करण सां उहो अदब रहे नथो, उहा मज़मून नवीसी तबलीग या ॿिया फॉर्म थी वञनि था। खोड़ फॉर्म आहिनि लिखण जा न, हर को वञी हुन फॉर्म में लिखे। हिकिड़ो माण्हू नाविल जॾहिं पढ़ण जे लाइ उहो ज़हन ठाहे थो त हुन में हुनखे कुझु सर्टेन शयूं दिमाग़ में हूंदियूं आहिनि, न इहो की आउं कंहिं तबलीग जे वञी वर चढ़ंदुसि। त तंहिंजे करे सरमन असां वटि घणो थी चुको आहे ऐं 80-70 जे ॾहाके में अदब में असां वटि सरमन जेको हो उहो सोशलिज़म उनजो नैरेटिव हो, उन में सोशलिज़म जो तमामु घणो हो ऐं अॼुकल्ह क़ौम परस्ती जो घणो आहे नैरेटिव ऐं मज़हब जो बि आहे, ज़ाहिर आहे तसवफ़ जो बि आहे नैरेटिव, तसवफ़ जो नैरेटिव बि असां वटि नाविलनि में इलाहियुनि में आहे, पर उहो आर्ट जी शकिल में हुजे त क़ाबिल क़बूल आहे। बाक़ी जॾहिं हू आर्ट जे पैरामीटर्स खां ॿाहिरि निकिरी वञे थो उहो नाविल नथो रहे, उहो मज़मून नवीसी थी वञे थो। जी साईं। जी साईं कलीम साईं। सनम जेकॾहिं तव्हां असांखे लाइव जॉइन करणु चाहियो त चैट में जेको आहे सो मूं स्ट्रीम यार्ड जो लिंक मोकिलियो आहे, ऐं जेको बि दोस्त असांखे लाइव जॉइन करणु चाहे, मुजीब ओठो बि असांखे चए पियो तव्हांखे जॉइन करे सुठो लॻो। जेके बि दोस्त इन हवाले सां असां सां हिते डिस्कस करणु चाहिनि त तव्हां लिंक क्लिक करे अची सघो था। ऐं सनम जेको आहे सो कराची कॉलिंग जो जेको आहे सो रेफरेंस बि ॾिए। अच्छा सनम जेकॾहिं तव्हां अची सघो लाइव त पाण डिस्कस करे सघूं था इन्हनि शयुनि ते। ऐं अच्छा ही सीमा चांडियो साहिबा चए पई त यानी रुमाल में वेड़ी हणबो आहे। जी अदब में सीमा चांडियो पाण बि रूमाल में वेड़े हणंदी आहे अक्सर। जी जी पाण बि हणंदी आहे। अच्छा इन में नाविल जे टेक्निक्स जे हवाले सां हिकिड़ो जेको ॿियो आहे, अख़्तर तव्हां बि इनखे हाईलाइट कजो ऐं अकबर साहब तव्हां बि, त मूंखे किथे किथे लॻे थो त असीं सिंधी जेके राइटर्स आहियूं इहे ट्रेंड सेटर्स बदिरां ट्रेंड फॉलोअर्स आहियूं। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ट्रेंड सेट कंदा आहिनि ऐं उन में उहे गैर मामूली हद ताईं उन में तजुर्बा कंदा आहिनि, जीअं मॉडर्निस्ट हुआ ऐं पोस्ट मॉडर्निस्ट हुआ या इवन रियलिस्ट जेके आहिनि उन्हनि बि काफ़ी ट्रेंड सेट कया आहिनि, जिन में चेकऑफ आहे या कई अहिड़ा केतिरा ई वॾा नाला आहिनि जिन वॾे खां वॾो ट्रेंड सेटर जेको आहे रियलिज़म जो उहो त बाल्ज़ाक आहे जेको बाल्ज़ाक आहे, हा या बाल्ज़ाक अंग्रेज़ी में चार्ल्स डिकिंस अची थो वञे, D.H. लॉरेंस, इहे जेके आहिनि से ट्रेंड सेटर्स आहिनि। पर मूंखे जेको लॻे थो त असां इन इंतज़ार में हूंदा आहियूं त कहिड़ी शइ हिट थी वञे त पोइ सभु उन जे पोयां लॻी पऊं। हा ऐं पंहिंजो जेको आहे सो तजुर्बा करण खां बि घबराईंदा आहियूं काफ़ी हंधनि ते। हिकु त असांजो मूंखे अञा बि लॻे थो त जेके असांजा नाविल निगार आहिनि उहे प्रॉपर होमवर्क नथा कनि, उनजी तमामु घणी ज़रूरत आहे। नाविल हूंदो ई सॼो आहे त तव्हां उनजो होमवर्क कीअं था कयो ऐं उन्हनि शयुनि खे कीअं तव्हां उन में एडजस्ट था कयो ऐं पंहिंजा एक्सपीरियंसिस खे बि। ॿियो जेको आहे सो असां वटि हिकिड़ो केतिरनि ई नाविलनि में इहो बि आयो ॾिसण में अचे थो त हीरो हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिंमें का बि ख़राबी कोन हूंदी आहे, उहो हिकिड़ो सुपर ह्यूमन माण्हू थी थो वञे, उहो एॾा सुठा कम थो करे जेके असांखे ऑन ग्राउंड नज़र ई कोन था अचनि। भाई हिकिड़ो इंसानु आहे उन में हर क़िस्म जी क्वालिटी हुजी सघे थी ऐं उन क्वालिटीज़ खे बि हाईलाइट करणु जेको आहे सो राइटर जो कमु आहे। ॿियो इहो त जेको उन में हिकिड़ी ॿी जेका मूंखे ख़ामी नज़र अचे थी त असां किथे न किथे ह्यूमन कंडीशन्स खे मिस आउट करे था वञूं। ह्यूमन कंडीशन्स कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जा कहिड़ा असर आहिनि ऐं जेको आहे सो उन में जेको आहे सो इंसान जी ज़िंदगी कीअं चेंज थी थिए। मिसाल तौरु फ्लड आयो
उन खां पोइ जेको डायस्पोरा थिए थो या हिकिड़ो जेको आहे सो ॻोठाणा माण्हू शहर में था वञनि, उते कहिड़नि शयुनि खे फेस था कनि, इहा सॼी हिकिड़े फिनोमिना जे करे हिकिड़ी सॼी कंडीशन चेंज थी वई ऐं उते उन्हनि खे कहिड़ा मसइला था अचनि, उहे बि असांखे अञा उन्हनि खे बि असां प्रॉपर नमूने हाईलाइट नथा करे सघूं। ॿियो असां वटि हिकिड़ो जेको ॿियो मूंखे नज़र अचे थो त उहो कंहिं दौर में मूं ते बि घणी हावी हुई, उहो नारेबाज़ी असां जल्दी कंदा आहियूं। शायदि उनजो इहो आहे त उन सां रीडर खे अट्रैक्ट कयूं था या हिकिड़ो असांजे सबकॉन्शियस या अनकॉन्शियसनेस में किथे न किथे पॉलिटिकल थिंकिंग तमामु घणी आहे, जो असांखे लॻे थो त हर माण्हू असांजो दुश्मन आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु असां तकड़ में नारेबाज़ी करणु शुरू था कयूं। जी अख्तर, तव्हां इन्हनि पॉइंट्स ते जेकॾहिं डिस्कस करणु चाहियो, ऐं अकबर साहब इन्हनि पॉइंट्स ते तव्हां खां बि कमेंट्स वठिबा। जी अख्तर, असल में जेका ॻाल्हि तव्हां तजुर्बनि जी मिसाल तौरु ॻाल्हि कई, उहो त इहा ॻाल्हि त सही आहे त असीं नओं तजुर्बो करण बदिरां असीं उन साॻे अॻु में थियल तजुर्बे खे ई अहमियत ॾियूं था। मूंखे ईअं लॻे थो त असांजो नाविल निगार उन हवाले सां थोरो ख़ौफ़ में बरतल आहे ऐं उहो शायदि उन डप में आहे त मतां पढ़ंदड़ जो जेके मोट आहे उहा न मिले या उहो छा चवंदो, जेके हिकिड़ा उनजे अंदर में जेके ख़ौफ़ आहिनि, इन जे करे उहो नथो करे। ॿियो इहो आहे त असां वटि जॾहिं नाविल निगार नाविल लिखनि था, हिकिड़ा त उहे आहिनि जिन जी जेका सुञाणप अॻ में अफ़साना निगार तौरु आहे, जिन अफ़साने में पंहिंजो कमु कयो आहे, नालो कमायो आहे, उहे पोइ नाविल निगार थिया। पर हिकिड़ा वरी उहे आहिनि जेके जिन कॾहिं का अफ़सानवी शइ ई कोन लिखी आहे, उहे ओचिता नाविल निगार थी विया आहिनि। जॾहिं पोइ उन्हनि जूं शयूं असीं पढ़ूं था त पोइ वाक़ई उहे पंहिंजी टेक्निक में बि ख़राबु आहिनि, कसियूं आहिनि, उहे पंहिंजे फॉर्म में बि जेके से उहे एॾियूं सुठियूं कोन आहिनि। ऐं उन खां पोइ उन्हनि खे जॾहिं माण्हू पढ़े थो त ईअं लॻे ई नथो त को असीं उहा शइ, भले उनजो जेको सो लेबल त नाविल जो लॻल हूंदो आहे, पर उहो असल में हक़ीक़ी तौर ते उहे नाविल आहिनि कोन, उन्हनि खे उहो मिड़ई दोहरी नाविल कयो वियो आहे। इन करे जॾहिं इहे शयूं अचनि थियूं त उन में मिसाल तौरु तव्हां सुपर हीरो जी ॻाल्हि कई त असां वटि जेके हीरोज़ आहिनि नाविल में, उहे सफ़ा हिकिड़ा महान क़िस्म जा माण्हू आहिनि। पर जॾहिं असीं यूरोप जो या कंहिं ॿिए मुल्क ॿिए कंहिं खंड जो नाविल पढ़ूं था त उन में उहे सभु शयूं, मिसाल तौरु लव इन दी टाइम ऑफ कालरा जेको आहे मार्कीज़ जो, उन जो जेको हीरो आहे फ्लोरेंतो अरीज़ो, हाणे उहो जॾहिं हुन में हुनजी महबूबा खे जॾहिं बयानु करे थो त उन जूं सभु जेके से ख़ूबियूं बयानु करे थो, आहे हिकिड़ी हसीन माई आहे, हुन सां लाॻापियल जेके बि शयूं आहिनि उहे बयानु करे, पर जॾहिं फ्लोरेंतो अरीज़ो खे बयानु करे थो त एसिताईं जो हू उनजी जेका टिकण आहे उनखे एॾी शानदार नमूने सां बयानु करे थो। कब्ज़ी जो मरीज़ आहे, उनखे जेके ख़ौफ़ आहिनि, जेके उनजे अंदर जूं ऐं ॿाहिरि जूं जेके जिस्मानी बदसूरतियूं आहिनि, उनखे हू ॾाढे हिकिड़े आर्टिस्टिक अंदाज़ में बयानु करे थो। पर तंहिं हूंदे बि हू जेको आहे ॾाढो हिकिड़ो शानदार किरदारु असांखे लॻे थो। त इहा ॻाल्हि जेका आहे वाक़ई तव्हांजी सही आहे त असांखे उन्हनि शयुनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे त जेके किरदार असीं तख़लीक़ करियूं था उहे को उणाइनि खां, ख़ामियुनि खां, कचाइनि खां ख़ाली कोन हूंदा, उन्हनि में इहे सभु शयूं जेके से अचणु घुरिजनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो नाविल निगार जेको आहे घणो तणो उहो सही नमूने जेको आहे उन ते जेको कमु करणु घुरिजे, जीअं इहे कमु नथो करे। इन करे पोइ जेको तकड़ वारो जेको अंसर आहे असां वटि जल्दी छपाइण वारो नाविल जो, मिसाल तौरु आउं जॾहिं का शइ लिखां थो त तक़रीबन घटि में घटि 3 माण्हुनि खे ज़रूरु उहा ॾेखारींदो आहियां, जेके सुठा पढ़ंदड़ आहिनि या जेके एसिताईं जेके सुठा लेखक बि आहिनि, त उन्हनि सां सलाह मशवरो कंदो आहियां त हिन में हाणे छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे, कहिड़ियूं शयूं आहिनि जेके वधीक उन्हनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। त जॾहिं इहे शयूं असीं पंहिंजी लिखणी जो जेको मुसविदो आहे उन्हनि माण्हुनि सां वंडियूं जेके सुठो पढ़नि था ऐं सुठो मुशाहिदो रखनि था, या जिन खे इन्हनि सभिनी शयुनि जी ख़बर आहे, त पोइ उन में शयूं जेके आहिनि उहे बहितर थी सघनि थियूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके नाविल जूं नज़ाकतूं आहिनि या अफ़साने जूं जेके नज़ाकतूं आहिनि, उन्हनि ते ध्यानु ॾियण जी तमामु घणी ज़रूरत आहे।
खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असीं सुहिणे नमूने तमसीलुनि में बयानु करे सघूं था। उन जे लाइ हरू भरू को एॾी डिघी ॻाल्हि करण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असीं कंहिं हिकिड़े इस्तारो ॾेई उनखे ख़तमु करे सघूं था। उहे जेकॾहिं असीं उन में जेकॾहिं असांजो नाविल निगार भड़ आहे ऐं उहो सुठे नमूने उहा ॻाल्हि रखणु ॼाणे थो, इशारनि में, तमसीलुनि में, इस्तारनि में, तशबीहुनि में, पोइ त उहा हिकिड़ी शानदार शइ थी सघे थी। पर जेकॾहिं उहो रुॻो उनखे हिकिड़े नसर जे ई हुन पेरा में लिखणु चाहींदो, पोइ उहो हिकिड़ी कंहिं बि सूरत में हिकिड़ी फनकाराणा जेका त शइ कोन थी सघंदी। इन्हनि शयुनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। इहे अञा ताईं बि असांजे नाविल में रिपीट थियनि पियूं ऐं इहो मसइलो अञा ताईं बि असांजे नाविल निगार सां मौजूदु आहे। ऐं आउं सम्झां थो इन ते उन सूरत में असीं उन मां निकिरी सघूं था जॾहिं असीं बहितर नमूने कमु करे सघूं। ऐं ॿियो इहो त असांखे नवनि तजुर्बा करण खां न घबराइणु घुरिजे नाविल जी सूरत में या अफ़साने जी सूरत। मिसाल तौरु होज़े सारामागो जेको पंहिंजो लिखण जो स्टाइल चूंडियो, अॼु उन जा जेको सो खोड़ सारा जेके से फॉलोवर आहिनि, खोड़ सारा माण्हू आहिनि उनखे अपनाइनि था। उहो त पंहिंजे नाविल में किथे फुल स्टॉप बि कोन ॾींदो आहे, सॼी ॻाल्हि कामा में कंदो आहे। डायलॉग जेकॾहिं लिखे थो त बि कामा थो ॾिए, किसो बयानु करे थो त यको हुनखे हलाईंदो थो रहे। ऐं इहो ई स्टाइल जेको आहे उनजो या लिखण जो अंदाज़ उनजी जेको सो हिकिड़ी मुनफ़रिद जेको सो उनखे करे छॾियो, हिकिड़ो अलॻि थलॻि जो हिकिड़ो उनखे नाविल निगार तौरु पेश कयो, उन ते उनखे जेको सो नोबेल आहे थियो उहो। त इहे शयूं जेके आहिनि इन्हनि खे असांखे वरी ॾिसणो पवंदो। हा बिल्कुलु अख्तर। अच्छा, उन सां गॾु जेको आहे सो हिकिड़ो ॿी बि शइ नज़र अचे थी त असां वटि जेको लेखक आहे उहो पार्ट टाइम लेखक आहे, जॾहिं त सॼी दुनिया में लेखक फुल टाइम लेखक हूंदा आहिनि। ऐं हिते असां वटि कुझु लेखक शौक़िया आहिनि, कुझु पार्ट टाइम आहिनि, कुझु मिड़ई किसो पियो हले, ॿोली जी ख़िदमत पई थिए। इहे जेके असां वटि ख़िदमत जा जज़्बा जेको आहे सो घणा आहिनि। ऐं असां अदब में बि ईदरी ऐं छीपा थी वेठा आहियूं। अकबर साहब, इन हवाले सां तव्हां जा कमेंट्स, तव्हां छा चवंदव? हा, सही ॻाल्हि तव्हां कई त अदब में ईदी ऐं छिपा थियूं था। ऐं इहो तसवुरु असांजो पुराणो आहे। इहो तसवुर जी बि तारीख़ आहे हिकिड़ी। असां वटां जॾहिं पाकिस्तान ठहिण खां पोइ असांजा इंडियन राइटर्स जेके हुआ सिंधी, उहे हलिया विया। सॉरी, इंडियन राइटर न, पर सिंधी राइटर्स जेके असांजा इंडिया हलिया विया हुआ, त असां वटि हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थियो हो। ऐं उन ख़ाल जे दौरान, यानी तक़रीबन 1950 खां वठी 1965 ताईं वारो जेको असांजो अदब आहे उनखे इंटरिम पीरियड या उबूरी दौर वारो अदब चयो वञे थो। उन उबूरी दौर में हिकिड़ो तहरीक हली हुई, जेका राइटिंग में त न हुई पर हिकिड़ो तहरुक पैदा थियो हो, जंहिंमें जोए साहब वारा, जमाल अबड़ो साहब वारा, ॿिया खोड़ सारा हुआ, इनकाब शेख वारा। उन्हनि इहो चयो त बाबा लिखो, कचो लिखो, फिको लिखो, ॿोली जी ख़िदमत कयो। छो जो असां वटां राइटर हलिया विया आहिनि, असां वटि अदीब हलिया विया आहिनि, त हाणे लिखो, नवां माण्हू पैदा थियो, अदब जी ख़िदमत कयो, ॿोली जी ख़िदमत कयो। इहो ख़िदमत वारो जेको अंसर हो इहो असां वटि आयो। हालांकि ॿोली जी ख़िदमत जा अॼुकल्ह जदीद जेके तरीक़ा आहिनि उहे ॿिया आहिनि। सो बहरहाल ही बि हिकिड़ो तरीक़ो हो। पर उहो जॾहिं अदब असां वटि काफ़ी हद ताईं जेको 1 यूनिट जे दौर में पुख़्तगी हासिलु करे वरिती, पर इहो असांजो कॉन्सेप्ट बरक़रार रहियो। हाणे अॼु केतिरा ई नौजवान, मिसाल 2023 में असां वटि 25 नाविल छपिया आहिनि। 25 नाविल में सवाइ 2-2.5 नाविलनि जे बाक़ी नाविल सिर्फ़ु ॿोली जी ख़िदमत जे लाइ लिखियलु आहे। यानी उन में ॿियो कुझु हुजे न हुजे, मूंखे सम्झ में नथो अचे त इहा किताब छपाए ऐं ॿोली जी ख़िदमत कीअं थी थिए। हलो ठीकु आहे, हिकिड़ो आस्पेक्ट इहो बि ठीकु आहे, पर पोइ उहो नाविल नथो रहे। जीअं असांजे प्यारे दोस्त मुख़्तियार मलिक बि सवेरे ॻाल्हि कई त आर्ट हुजे हुन में, पहिरीं आर्ट रखो, उन खां पोइ भले जेको तव्हांजे दिलि बि मन जी दिलि जी ॻाल्हि आहे उहा भले हुन में विझो। पहिरीं आर्ट रखो, पोइ भले हुन में सरमन बि विझो। पहिरीं आर्ट रखो, पोइ हुन में ख़िदमत बि विझो। पहिरीं आर्ट रखो, पोइ हुन में जेके अंदरि जा जेके उदमा जज़्बा आहिनि, फ्रस्ट्रेशन आहे, उहा बि भले विझो, पर पहिरीं आर्ट त हुजे। जेकॾहिं आर्ट न आहे त पोइ उहो न को नाविल आहे, न को नज़्म आहे, न को कोई अदब ई न आहे। आर्ट खां सवाइ अदब न आहे। सही सिधी ॻाल्हि करणु अदब आहे। जी साईं।
अच्छा कलिप तव्हां हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि सवेरे जेका तव्हां कई पिया त असां लिखणु जेको आहे उहो पार्ट टाइम आहे, उहो उन जो को हिकिड़ो सबबु कोन्हे त उहो पार्ट टाइम जो आहे। हिकिड़ो थी वियो त असां वटि लिखणु को कमाई जो ज़रियो बि न आहे, असां वटि रीडरशिप एॾी न आहे, असांजो किताबु जेको आहे उहो बि एतिरे जजे अंग में नथो छपिजे, न को असां वटि रॉयल्टी जो तस्वुरु आहे। त इन करे जेको हेसि ताईं या हिन वक़्त ताईं जेको असां वटि लिखणु थियो आहे उहो ईअं ई हलंदो आयो आहे। ऐं उन में जेकॾहिं मिसाल तौरु पाण नाविल लिखंदा रहिया आहियूं या कहाणी लिखंदा रहिया आहियूं, अॼु ॾींहं ताईं असांखे हिकु रुपयो बि उन जो कोन मिलियो आहे। त उहो जेको माण्हू पंहिंजी कमाई जे लाइ त ज़ाहिर आहे ॿी का नौकिरी करे सघे थो, पर जॾहिं लिखणु जॾहिं असांजे लाइ कमाई जो ज़रियो थींदो उहो तॾहिं ई फुल टाइम थींदो। इन करे आउं त सम्झां थो कि इहो सिंध में त घटि में घटि फुल टाइम जॉब जेको आहे लिखणु त कोन थो थी सघे। इन करे जो अहिड़ा इदारा ई कोन्हनि, अहिड़ी असां वटि रीडरशिप कोन्हे, उहो जेको सो अदब ॾांहुं असांजो रवैयो ओहिड़ो कोन्हे। त इहो सिलसिलो आउं सम्झां थो त इन करे ई उहो लिखणु जेको आहे पार्ट टाइम आहे। पर तंहिं हूंदे बि जीअं अकबर साहिबु ॻाल्हि कई त उन में जेको सो तव्हांजो आर्ट जेको आहे उनखे रखणु ज़रूरी आहे। पोइ तव्हां उनखे शौक़िया राइटर हुजो या तव्हांजी पंहिंजी दिलचस्पी लिखण में आहे, पर उहो घटि में घटि उहा शइ जेका आहे उहा थोरी पढ़ण लाइक़ु हुजे, वणंदड़ हुजे, माण्हू उनखे पढ़ी जेको सो मज़ो वठे, मां तस्कीन मिले। अख्तर साहब बिल्कुलु तव्हांजी इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, पर मसइलो इहो आहे त जेतिरे ताईं असां प्रोफेशनलिज़म में न ईंदासीं तेसि ताईं जेको आहे सो इहे शयूं तब्दील न थींदियूं। ऐं प्रोफेशनलिज़म जो मतिलबु ई इहो आहे त उन्हनि शयुनि खे सम्झूं, उन्हनि शयुनि खे सिखूं, उन्हनि खे उन्हनि ते होमवर्क कयूं। ऐं सभिनी खां पहिरीं त पाण मां जेको आहे सो हाणे ख़िदमत वारो इहो जेको आहे सो जज़्बो कढी करे प्रोफेशनल अप्रोच सां शयुनि खे ॾिसणु घुरिजे। सॼी दुनिया में जेके बि चेंजिस आयूं आहिनि इहे 20वीं सदी खां पोइ आयूं आहिनि, वर्ल्ड वॉर 2 खां पोइ सॉरी। त उन में माण्हुनि हर शइ खे उन जी अहमियत ॾिसी ऐं उनखे हिकिड़ो प्रोफेशन तौरु, हींअर क्रिएटिव राइटिंग जा सॼी दुनिया जी वॾियुनि वॾियुनि यूनिवर्सिटीज़ में कोर्सिस था थियनि। ऐं उन में जेको आहे असां वटि कंहिं बि जेके बि यूनिवर्सिटी लेवल ते जिते बि अदब पढ़ायो थो वञे उते मुकमल थ्योरीज़ बि कोन थियूं पढ़ायूं वञनि। लाहौर में शुरू थी वियो अथव, लाहौर में क्रिएटिव राइटिंग शुरू थी वई जी सर, लाहौर में वर्चुअल यूनिवर्सिटी ऑनलाइन कराए थी क्रिएटिव राइटिंग जो, पर जेके असांजूं ॿियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे उन्हनि वटि अञा इहो कोर्स ई कोन्हे त प्रोफेशनल राइटर्स निकिरंदा कीअं। ठीकु आहे न, हाणे उन कोर्स मां ज़रूरी कोन्हे त सभिनी बैच या 100 छोकिरा या छोकिरियूं आहिनि त उहे 100 ई लेखक थींदा, पर हिकिड़ो उन्हनि खे एटमॉस्फेयर मिलंदो, उन्हनि खे ख़बर पवंदी त एटलीस्ट लिटरेचर थींदो छा आहे, कहिड़ियूं उन जूं सिन्फ़ूं आहिनि, ऐं जेको आहे सो उन में कहिड़ियूं थ्योरीज़ अप्लाई करे सघजनि थियूं, ऐं उनखे जेको आहे सो करेक्टर बिल्डिंग कीअं हूंदी आहे या प्लॉट खे कीअं असां उनखे डिवाइड कंदा आहियूं। त इहे सभु शयूं जेके आहिनि प्रोफेशनल घुरिजूं त आहिनि। ॿियो जेतिरे ताईं मां इहो हिकिड़े मज़मून में लिखियो बि त जेतिरे ताईं असां वटि सेल्फ पब्लिकेशन जहिड़ो ख़ूबसूरत शइ मौजूदु आहे तेसि ताईं असांजो अदब ईअं ई पियो लिखजंदो रहंदो, ईअं ई पियो छपजंदो रहंदो, ऐं असां अॻियां वधी कोन सघंदासीं। उहे ई जेको आहे सो पुराणा ख़्याल, ऐं छो जो हिकिड़े लेखक खे ख़बर आहे त हू 50-60 हज़ार रुपए में किताब छपराए वठंदो, ऐं हिकिड़े इदारो बि उनखे बि ख़बर आहे त मां जेको बि किताब छपराईंदसि करे उन जूं 2-3-5 सालनि में 200-300 कापियूं निकिरी वेंदियूं। यानी कि हू न इदारो मयार ते गौर थो करे, न ई लेखक मयार ते गौर थो करे, ऐं हू सम्झनि था त असां जेको बि लिखंदासीं उहो छपिजी वेंदो, ऐं उनखे जेको आहे सो न रीराइट करण जी ज़रूरत आहे, न कंहिंखे ॾेखारण जी ज़रूरत आहे, न उन ते कमेंट्स वठण जी ज़रूरत आहे। कुझु वक़्तु पहिरीं जेको आहे सो कुझु इदारनि इहो कयो हो, जंहिंमें मां रोशनी जो नालो खणंदुसि। उन जेको आहे सो उहे मैन्यूस्क्रिप्ट साईं अब्दुल कादिर जुणे जो या इहे एक्सपर्ट्स हूंदा हुआ उन्हनि खे मोकिलींदा, उन्हनि खां कमेंट्स वठंदा। पर हाणे जेके हिकु त इदारा जेके आहिनि पब्लिशिंग जी बि मशरूम ग्रोथ थी आहे असां वटि। हिकु त असां सां इहो बि प्रॉब्लम आहे त हर शइ जी मशरूम ग्रोथ थी वञे,
सुबुह जो वेठा आहियूं, राति जो सुम्हूं था, वरी ॿिए ॾींहुं उथूं था, ख़बर थी पए मार्केट में हिकिड़ो नओं लेखक बि अची वियो आहे, जेको आहे सो जंहिंखे वरी पंहिंजो हल्को इहो थो चवे त इहो काफ़का ऐं जेको आहे सो दोस्तोयेव्स्की जा बि रिकॉर्ड तोड़े छॾिया। अकबर साहब, इहा बि असांजी हिकिड़ी जेको आहे सो ऑन ग्राउंड रियलिटी आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो सर? बिल्कुलु, असां वटि केतिरा ई जीअं पहाको आहे सिंधी में, लही मां लठ भञणु, लही मां लठ भञी नावेलिस्ट कोन थिबो आहे, पहिरीं अफ़सानो लिखिबो आहे। अफ़साने में हिकु तजुर्बो थींदो आहे माण्हू खे लिखण जो, त भई आउं हिन फील्ड जो माण्हू आहियां बि या न, ऐं आउं लिखी सघां थो या न। ऐं जॾहिं उहो अफ़सानो लिखिबो आहे, छपिबो आहे, उन ते तनक़ीद थींदी आहे, तनक़ीद खां बि असां परे था भॼूं, उन ते तनक़ीद थींदी आहे, माण्हू खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करण जो हिकिड़ो मौक़ो मिलंदो आहे, वरी ॿियो अफ़सानो लिखंदो आहे, वरी उन ते तनक़ीद थींदी आहे। पीरू बेद साहिबु असांजा पुराणा कहाणीकार, उन ख़बर आहे कहिड़े ज़माने खां लिखनि पिया, सो जॾहिं खां उन खां बि घणो अॻु केतिरियूं तनक़ीदूं थियूं, ईअं आस्ते आस्ते माण्हू में रिफाइनमेंट अचे थी। उन रिफाइनमेंट खां पोइ वञी हू नाविल लिखण जो माण्हू सोचे थो, ऐं उन खां पोइ हू नाविल लिखे थो, त हुनजो पंहिंजो पोयां लिखण जो तजुर्बो बि हुन वटि गॾु हूंदो आहे। हिते असां वटि बेशुमार माण्हू अहिड़ा लिखनि पिया जिन कुझु लिखियो कोन्हे, या कहाणियूं लिखियूं आहिनि त उहे बि जॾियूं फिकियूं ऐं कंहिं न कम जूं। उन खां पोइ हू नाविलिस्ट थी विया, नाविल 112 सुफ़नि जो, नाविल जनाब 96 सुफ़नि जो, नाविल जनाब 150 सुफ़नि जो। ठीकु आहे, 150 सुफ़नि जो भले तव्हां नाविल लिखो, पर उन में कंटेंट हुजे, उन में एतिरी गहराई हुजे जो राइटर जेको रीडर जेको आहे उहो अॻिते सोचे सम्झी उनखे पढ़े ऐं सोचे सम्झी अॻिते हले। ईअं न जो हिकिड़ी निशस्त में वेही, केतिरा ई माण्हू असांखे चवंदे बि साईं नाविल अहिड़ो दिलचस्प, मूं हिकिड़ी निशस्त में वेही पूरो कयो। इहा का क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि कोन्हे त नाविल खे हिकिड़ी निशस्त में पढ़ी पूरो कजे। इहा नाविल निगार जे लाइ परेशानी जी ॻाल्हि हुजणु खपे। मुंहिंजो नाविल में का सोचण जी का ॻाल्हि ई कोन हुई, ऐं मुंहिंजो नाविल एतिरो मुख़्तसिर हो जो तड़ तड़ तकड़ में माण्हू पढ़ी ऐं हिकिड़े ॾींहं में ख़तमु बि करे छॾियो, हिकिड़ी निशस्त में ख़तमु करे छॾियो। हिकिड़ी निशस्त माना 2-3 कलाक, 2-3 कलाकनि में जेको नाविल ख़तमु थियो, उहो असरु कहिड़ो छॾींदो, मूंखे ॿुधायो न, उहो असरु कहिड़ो छॾींदो। नाविल हाणे तव्हां ॾिसो, काफ़का ऑन शोर आहे, या माय नेम इज़ रेड आहे, या विक्रम सेठ जो नाविल आहे, या VS नायपाल जा नाविल आहिनि 500 सुफ़ा 800 सुफ़ा। तव्हां जॾहिं उहो नाविल पढ़ी ख़तमु कयो था, तॾहिं उन नाविल जो असरु महीना न सालनि ताईं हलंदो आहे। त उन जे करे उन्हनि में उहा पुख़्तगी नथी अचे राइटर में। ऐं ॿियो त राइटर नाविल लिखियो, अॻिते पहुतो न पहुतो, कुझु दोस्तनि खे ॾिनई, वरी वञी ॿियो पंहिंजो कमु शुरू कई। संजीदगी न आहे लिखण में, संजीदगी न आहे। कुझु दोस्त आहिनि जेके आउं ॾिसां पियो त उहे लिखण में संजीदा आहिनि। रज़ाक सहतो साहिबु अफ़साननि जो पुराणो राइटर, पोइ नाविल लिखियईं, हिकिड़ो लिखियईं, ॿियो लिखियईं, वरी टियों नाविल हुनजो अचे पियो, इंतिहाई संजीदगी सां हू नाविल में हू इम्प्रूव बि करे पियो, पहिरीं खां बहितर ॿियो नाविल हुनजो। अहिड़े नमूने सां अनवर कलीम आहे, उहो बि संजीदगी सां अॻिते वधे पियो। ईअं कुझु ॿिया राइटर बि आहिनि जेके संजीदगी सां अॻिते वधनि पिया। मुमताज़ बुखारी आहे, कलीम बुट आहे, जेके हर नाविल मां हिकु नओं तजुर्बो हासिलु कनि था, वरी अॻिते वधनि था। पर 90% या 80% अहिड़ा नाविल निगार असां वटि आहिनि जेके तड़ तकड़ में, उर्दू में हिकिड़ो जुमिलो आहे, मुहावरो आहे त काता और ले दौड़ी, काता और ले दौड़ी, बसि ईअं तड़ तकड़ में का शइ पकड़ियो ऐं खणी भॼो। त ईअं लिखण सां उहो छा थो थिए त उन्हनि राइटर्स जो नाला ई विसरियो वञनि, नाला ई ख़बर कोन थी पवे त कोई नावलिस्ट बि आहे। कॾहिं साम्हूं मिली थो वञे त यादि नथो अचे त हिन जो बि नाविल पढ़ियल आहे, नाविल बेशक पढ़ियल हुजे हुनजो, उहो असरु ई नथो छॾे नाविल। तंहिंजे करे नाविल निगारनि खे, नवनि खे, पुराणनि खे इहो गुज़ारिश त हिन ही संजीदा कमु आहे, हिन खे संजीदगी सां वठो। जे तव्हां चाहियो था त कलम जे ज़रिए ज़िंदा रहो त का सुठी शइ ॾियो, जे न त अॼु तव्हां जेको आहे 4 दोस्तनि में मशहूरु ऐं मक़बूल थी वेंदो, वरी 4 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे केरु सुञाणंदो बि कोन। थैंक यू। अच्छा, हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे, अकबर साहब ऐड कंदा था हलूं त जेको आहे सो संजीदगी, ॿियो जेको आहे सो ज़हन मां निकिरे पई, थोरो ज़हन मां निकिरी वई, मूं सोचियो पियो हुन ते। पहिरीं मुख़्तियार साहब जो ई कमेंट वठूं था, उन थी सघे थो ॻाल्हि अची वञे त पोइ वरी विच में त न, मूं वटि अञा इलाही पॉइंट्स आहिनि जिन ते तव्हांजे सवालनि जो जवाबु पियो ॾियां।
पर मूं वटि हा अञा हा इलाही पॉइंट्स आहिनि जेके सिंधी नाविल जे कचाइनि ते ऐं ॻाल्हाइण चाहियां थो, अच्छा पर भली तव्हां अच्छा जा ही जेको आहे सो ही पॉइंट हुई त मार्केट जो अदब ज़रूरत मूजिबि लिखियो वञे थो जी। इहो कमर्शियल लिटरेचर थींदो आहे बिल्कुलु मुख़्तियार साहब जेके आहिनि पर उहे पब्लिशर लिखाईंदा आहिनि, उन्हनि वटि अहिड़ा राइटर्स बुक थियल हूंदा आहिनि जिन खां हू साइंस फिक्शन लिखाईंदा आहिनि, जिन खां हू फैंटेसी नाविल लिखाईंदा आहिनि, जिन खां हू जेको आहे सो रोमेंटिक नाविल लिखाईंदा आहिनि, एडल्ट लिटरेचर लिखाईंदा आहिनि, पर उहे उन्हनि वटि ऑलरेडी हूंदा आहिनि। पर मुंहिंजो इहो आहे त अदब या तव्हांजो जेको ख़्यालु आहे उहो विकिरे जो वखर न आहे, उहो जेको तव्हांजो प्योर थाट आहे उनखे तव्हां कीअं था कंसीव कयो ऐं उनखे तव्हां कीअं पहुचाइण था चाहियो, इहो इन में तव्हांखे आज़ादु हुजणु घुरिजे। हिकिड़ो इहो आहे त उनखे मार्केट जो पाबंद न हुजणु घुरिजे, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। जी अकबर साहब तव्हां कुझु पॉइंट्स ते ॻाल्हाइण पिया था, तव्हां ॻाल्हायो, उन खां पोइ जी वरी जेको आहे सो अख़्तर ते हलूं था। जी हाणे थोरो नटशेल में कुझु ॿुधाए वञा त सिंधी अदब जे पढ़ंदे मूंखे कुझु शयूं जेके बार बार नज़र अचनि थियूं ऐं पोइ उन्हनि में कुझु इम्प्रूवमेंट बि आई आहे, उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। जीअं चंद साल पहिरीं जेको बि नाविल आयो पियो उन में स्पेलिंग जूं तमामु घणियूं चुकूं हुयूं, मिस्टेक्स हुयूं ॾाढियूं, ऐं उहा असांजी तव्हां सभिनी जे मुसलसिल रीडर्स जी मुसलसिल तनक़ीद जे करे हाणे कम अज़ कम इहो बहितर थियो आहे त हाणे स्पेलिंग जूं जेके ऐं ग्रामर जूं चुकूं आहिनि, ग्रामर जूं अञा बि चुकूं आहिनि पर स्पेलिंग जूं चुकूं हाणे तमामु घटि थी वियूं आहिनि, ऐं ग्रामर जूं चुकूं अञा आहिनि, ख़ुसूसन ज़मान हाल ऐं ज़मान माज़ी जे हिन में राइटर मुंझी थो पवे, ऐं उन में इवन कलीम बुट बि हिकिड़ी जॻह ते मुंझी पियो आहे, यानी हिकु ॿिनि जुमलनि में ईअं करे वियो आहे माज़ी कंदे वरी छो जो ड्रामो जेको आहे, ड्रामे जो जॾहिं स्क्रीन प्ले लिखिबो आहे, साईं मुख़्तियार खे ख़बर आहे, रेडियो जो माण्हू आहे, त जॾहिं ड्रामे जो स्क्रीन प्ले लिखिबो आहे त उहो ज़मान हाल प्रेज़ेंट इंडेफिनेट टेंस में लिखिबो आहे या प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में लिखिबो आहे, पर जॾहिं नाविल लिखिबो आहे त उहो पास्ट इंडेफिनेट टेंस में लिखिबो आहे। त असां पास्ट इंडेफिनेट टेंस या पास्ट कंटिन्यूअस टेंस हलंदे हलंदे अचानक वरी प्रेज़ेंट इंडेफिनेट टेंस में हली वञूं था। हू वियो, हुन खाधो, हुन पीतो, हुन चांहि पीती, पोइ हू घुमणु वियो, पोइ हू लिखणु लॻे थो। भई जॾहिं हू सॼी हिकिड़ी सीरीज़ वियो 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 पास्ट इंडेफिनेट आहे त वरी अचानक प्रेज़ेंट इंडेफिनेट कीअं जंप ॾेई वियो, लिखणु लॻे थो, इहो थी वियो हलियो ड्रामे जो स्क्रीन प्ले चइबो आहे, या छा ॿियो जुमिलो आहे, या फिल्म जो स्क्रीन प्ले चइबो आहे। इहे मिस्टेक्स अञा ताईं बि आहिनि। ॿियो जेका मूं शइ हिकिड़ी नोट कई त नाविल जो जेको टाइटल आहे, टाइटल में ऐं कंटेंट में फ़र्क़ु, यानी कंटेंट बिल्कुलु सफ़ा मुख़्तलिफ़ ऐं जेको आहे टाइटल आहे उहो मुख़्तलिफ़। जीअं असांजे प्यारे पर जज़्बाती दोस्त जेको ॾाढो महिनती बि आहे, ॾाढो जाकोड़ी इंसानु आहे, छा नालो अथसि, होश भट्टी, भट्टी, होश भट्टी, ॾाढो महिनती माण्हू भिटाई आहे। जो इश्क, भिटाई जो इश्क, भई भिटाई जो इश्क माण्हू पढ़ंदो त भिटाई जे इश्क जे अंदरि वरी ॻाल्हि बि अहिड़ा ॿिया बि नाविल आहिनि जी जी। जिन जो टाइटल हिकिड़े पासे त पंहिंजो हुनजो कंटेंट ॿिए पासे, त इहो बि हिकिड़ो मिसलीडिंग शइ आहे। अच्छा ऐं सर, इहे असांजे तमामु सीनियर ऐं प्यारे दोस्त ऐं लेखक साईं रज़ाक सेतो साहिबु ज्वाइन कयो आहे, साईं खे भलीकार चऊं। साईं रज़ाक साहिबु कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो सर? साईं अंधेरे में अलाए छो वेठा आहिनि? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अलाए छो यार कैमरा सही कमु नथी करे। हलो हलो सर, पोइ तव्हांजो नूर असां ते पवे थो। अलाए छो कैमरा सही कमु नथी करे, मां चयो बसि तव्हां सां कंपनी कयां। हा, थैंक यू वेरी मच। कुझु तव्हां हिन ते कमेंट करणु चाहियो त तव्हां कयो, बिस्मिल्लाह। कमज़ोरियुनि जे हवाले सां तव्हां पाण बि नाविल, हाणे त टियों तव्हांजो नाविल अचण वारो आहे। जी सर। हा, असां पाण त नाविल लिखंदड़ आहियूं, हाणे नक़ाद त मिड़ई कॾहिं कंहिं ज़माने में कोशिशि कईसीं, पर सॼी संगत भई काढ़जी, इन करे नक़ाद वारो कमु ई बंदि करे छॾियो। बाक़ी इहा आहे त नाविल पढ़ूं ज़रूरु था, जेके बि दोस्त लिखनि था, काफ़ी असांजा राइटर लिखनि था, त
कचायूं त पंहिंजी जाइ ते आहिनि, इहा ॻाल्हि करे सघिजे थी। ऐं पर मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त जेकॾहिं ॾिठो वञे त असांजो जेको नाविल आहे न, उनजी का माना हुनखे कोई एॾो घणो अरसो न गुज़रियो आहे। मां सम्झां थो शायदि पोयनि कोई 4-5 सालनि में हिकिड़ो 23 साल लिखियो वियो हूंदो, या खणी 21 सदी जे शुरूआति खां वठी। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां कंदो आहियां त हक़ीक़ी जेको असांजो अदब आहे उहो माना जेको आहे 90 जे ॾहाके खां पोइ सही अदब जेको आहे न सर्जियो आहे असांजो। जॾहिं तव्हां खणी 80 या 85 ॿधो, छाकाणि इन खां पहिरीं त हिकिड़ो नज़रियाती हवाले सां या मुख़्तलिफ़ तंज़ीमूं हुयूं, कम्यूनिस्टनि जो लाड़ो, तरक़ी पसंदि लाड़ो हुयो, मज़हबी लाड़ो, ख़ुदि मुख़्तलिफ़ लाड़ा। ऐं ॿियो वरी जेको आम जेका ॻाल्हि हुई उहो हिकिड़ो ख़ाल पैदा थी वियो। माना असांजे जेके जीअं असांजे अकबर साहिबु ॻाल्हि कई त जेको आहे सो हिते हिंदुस्तान असांजा केतिरा ई अदीब लॾे विया सीनियर छो जेके नावलनि जी तारीख़ पढ़िजे थी त उन्हनि जो घणो कंट्रीब्यूशन आहे शुरूआती दौर में। हिकिड़ी औरत लेखिका बि हुई जंहिं नावल लिखियो, हुनजो मूंखे हींअर नालो यादि नथो बि, हुन ज़माने में बि। इहो आहे त बाक़ी हाणे हींअर जेको आहे न असां मुंहिंजो आवाज़ु अचे थो या मां हीअं हर पियो थो ॻाल्हायां? आवाज़ क्लियर आहे, आवाज़ तव्हांजो क्लियर आहे। अच्छा, तो मां इहा ॻाल्हि कंदुसि त असांखे थोरो जेके असांजा नक़ाद आहिनि न मौजूदु उहो इन ॻाल्हि खे नज़र में रखनि त असांजे नावल जी जेको आहे ज़िंदगीअ जा कुझु अञा खणी बांबड़ा खणी थो पाए या थोरो घणो ॿाहिरो थियो हूंदो, त इहो बि नज़र में रखनि। ऐं वरी हिकिड़ो हाणे त मां इहो थो सम्झां मतिलबु इहा नाविल निगारनि जे तरफ़ां नुमाइंदगी कंदे तव्हां नक़ादनि खे अपील था कयो त हथु हल्को रखो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नंढो ॿार हूंदो आहे त हुनखे पंधु सेखारिबो आहे न, हुनखे अदब पढ़ाइबो। जंहिं मिसाल तव्हां प्रोग्राम कयो था पिया, एॾो बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं जेको आहे सो मां सम्झां थो त असां जेके नावल लिखंदड़ आहिनि उन्हनि खे हीउ प्रोग्राम ॿुधणु घुरिजे। मूंखे हैरत थींदी आहे त अलाए छो हीअ दिलचस्पीअ सां नथा ॿुधनि। ऐं हू जेकॾहिं हीउ प्रोग्राम हीअ दिलचस्पीअ सां ॿुधनि कलाक ॾेढ त घणो कुझु सिखी सघनि था। ऐं असां खणी तोड़ी बि अछा वारा थिया आहिनि त बि सिखण जी कोशिशि में आहियूं त अञा बि सिखूं। ऐं जेका का शइ लिखूं था त कोशिशि कयूं पंहिंजे सीनियरनि ताईं पहुचायूं त उहे उनखे ॾिसनि कहिड़ी तरीक़े सां। ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि अथव न उहा मां उन तरफ़ निशानदेही कयां थो। मां चवंदो तव्हांखे हुन ते थोरो प्रोग्राम रखणु घुरिजे त जेके असांजा पब्लिशर आहिनि न उहे बि कमाई जी पियूं पइजी विया आहिनि। जेको आहे उहे जेको आहे सो इहो कोन था ॾिसनि त जेको आहे हीअ असां वटि मवादु नावल जे सूरत में आयो आहे, इन में कुझु आहे बि या न आहे, या इन जा समाज ते कहिड़ा असर पवंदा या छा थींदा, उन तरफ़ बसि हुननि खे इहो छपाइणो आहे एतिरे ताईं जो हुनजी प्रूफ रीडिंग बि सही नथा कनि। अगरि साईं असां चयो न त जो ॻाल्हि जे जूं इलाही ग़लतियूं हूंदियूं हुयूं, तो पब्लिशरनि खे बि को किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं उहे सिर्फ़ु जेके असांजा पुराणा जेके मां सम्झां थो असांजे 90 खां पोइ त अहिड़ा सो बहरहाल मजमूई तौर ते हिकिड़ी मां पुरुमीद आहियां त असांजो ईंदड़ नावल ॾाढो बहितरु हूंदो। ऐं मां बि ख़ुदि जेको आहे न इहो मूंखे बि मुंहिंजो पहिरियों नावल 2021 में आयो न, 2021 में। ऐं इहो मूंखे एतिराफ़ कंदे ख़ुशी थी थिए त मां कलीम खां इंस्पायर थी नावल लिखणु शुरू कयो। छाकाणि त मां हिकिड़े प्रोग्राम में हुयुसि, हिन में विलेज में न आयो, हुते कलीम जन जो हिकिड़ो सेक्शन हुयो, शायदि को हुन ॾाहर ते लिखियो वञे जेको आहे नावेल, उन ते उहो सेक्शन हुयो। उते जॾहिं ॻाल्हाए पियो ऐं जेको हिकु मां त सुञातो जी जी त उन में जेको आहे सो मूंखे ॾाढो इहो प्रोग्राम ॾिसंदे अहसासु थियो यार मां हेतिरा साल कहाणी लिखंदो रहियो आहियां नावल जे तरफ़। न जेको आहे न कलीम जेको आहे न सिर्फ़ु नावल लिखियो आहे, पर जेको हिकिड़ो असांजो जमूद वारो हुयो न नावल जे हवाले सां जमूद खे तोड़ियो अथई, हुन बिल्कुलु माण्हुनि खे ध्यानु सेखारियो आहे नावल जे तरफ़। ऐं काफ़ी सुठा नावल बि लिखिया, मूंखे हिन जो रिगल चौक ॾाढो सुठो वणंदो आहे। अगरि कलीम जे नावल जे करे तव्हां पंहिंजी बाम बंजराया आया रिगल चौक ॾिसण जे लाइ। हा उहो सही आहे, अञा त इहो निशान मूंखे आहे, जेकॾहिं ॾिसी सघूं था त निशान आहे मूंखे असुल में। मां तव्हांजे निगाह सां ॾिसां थो त
त तव्हां जहिड़ा पढ़ंदड़ खपनि जेके नाविल में ॿुॾी वञनि। जी सर, तव्हां कुझु चयो पिए। यार मां जी ॾाढो रज़ाक साहब। साजिद सां पढ़ंदो आहियां ऐं ॾाढो जी त मां जेको पढ़ंदो आहियां बाक़ाइदा सां ईअं गहराई में हलियो तव्हां इहे शयूं त मां कराची में रहां थो 30-35 त मूंखे त रीगल चौक ऐं इहे जेके माण्हू तव्हां किरदार खयां हुआ इहे त ॼण मुंहिंजा अखियुनि सां ॾिठल हुया। त उहे जी कोई जी मां ॾिसंदो पियो वञा कोशिशि कंदो मां यार कीअं हिन जेको आहे हालांकि रहे त हैदराबाद में थो मूंखे बाद में ख़बर पई त तव्हां कराची में बि रही विया हो जी जी त कराची में कीअं मचियो हिन किरदार टप कयां बहरहाल उहो हा उहो बहरहाल उहो हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो थी वियो। अच्छा त मां सम्झां थो त रज़ाक साहब असांखे हींअर जेको जेके सुठा लिखंदड़ आहिनि जी 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 हींअर मुंहिंजो नाविल तव्हां जेको सुवाल पिया कयो। ईंदो ताज़ो उहो पार्टीशन ते आहे ऐं उन में हा हा जेको आहे सो मूं कराची जी पारसी कम्यूनिटी ते बि लिखियो आहे। उन में जेको कुझु किरदार आहिनि अच्छा ज़बरदस्त पारसी कम्यूनिटी जा आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ी जेको आहे सो आर्टिस्ट माई आहे ऐं उन जो किरदारु आहे उनजे मुड़ुस जो ऐं उहे उते ईरानी कैफ़े बि हलाईंदा हुआ उहो बि खयो आहे। त उहो पोइ अच्छा वरी अच्छा पार्टीशन खां पोइ कीअं चेंज अची थी वञे ऐं उहे लॾे था वञनि ऐं उन कैफ़े ते उहा वॾी आर्टिस्टिक कैफ़े हुई ईरानी कैफ़े जंहिंमें शाह नामे जूं तस्वीरूं इहे हुयूं ऐं उन खां पोइ वरी उहो जेको आहे सो गोश्त विकिणण जो दुकानु थी जी वियो जी जी पार्टीशन खां पोइ। त उहो इहो आहे उन में वरी SM लॉ कॉलेज वग़ैरह जो ज़िक्र आहे ऐं उहो त इहो हींअर जेको आहे सो मुंहिंजो अचण वारो जेको 2025 में नाविल ईंदो उन जो उनवान आहे सिंध ॾांहुं वेंदड़ रेल ऐं उहो 80% कराची ते उन में फोकस थियल आहे पर पार्टीशन वारी कराची। त उमेदु आहे त उहो बि तव्हांखे ज़रूरु वणंदो। अच्छा हिकिड़ो मौक़े जो फ़ाइदो वाह वठंदे ज़बरदस्त तव्हां हिते आयो त तव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त तव्हांजो नओं नाविल उन जो मौज़ू छा आहे ऐं थोरो उन जे हवाले सां असांखे ॿुधायो त पोइ असां वरी अख़्तर ऐं अकबर साहब खां सवाल कयूं। मुंहिंजे ख़्याल में त इहो रज़ाक पेपर साहब। आउट न कजे त बहितरु आहे नाविल ते अचण खां पहिरीं हुन ते ॻाल्हाइण सां त पोइ मां सम्झां थो हुनजो सॼो ख़तमु थी वेंदो। मिड़ई थोरो ओवरव्यू मां सम्झां थो ओवरव्यू लाज़मी आहे। मां इहो मां पाण इहे मां इहो और तव्हांखे तव्हांजो दोस्त ॾेई छॾींदो कुंवार रहण ॾियो न। त उहा ॻाल्हि इहा आहे न त अॻुवाट मां ॿुधाए छॾियां त इहो सुठो नथो लॻे जेको आहे न अञा बरले में आहे जेको आहे कुंवार खे कुंवार हलो बरल हलो इहो हुनजो ठीकु आहे सर। हा साईं उहो निकाब जेको आहे ईअं हुजे जेको त आहे पोइ सो मां उन्हनि जो पंहिंजा निकाब पढ़ंदड़ लाहींदासीं क़ाबू करण लाइ उन्हनि जो बरहाल तजसुस वधाइण लाइ ॿुधाए एतिरो छॾियो तव्हांखे आहे। ॿुधायां जी जी थो त ही टोटली डिफरेंट मौज़ू आहे। जी जी सर ज़बरदस्त। जी जी अच्छा अच्छा सर अकबर साहब तव्हां रज़ाक साहब जो ॻाल्हियूं साहब जेको आहे सो चयो त नक़ाद जेको आहे सो नाविल निगारनि ते थोरो हथु हल्को रखनि ऐं तव्हां जेको आहे सो हिन दौर जा हिकिड़ा सिंधी जा अहम नक़ाद आहियो हिकिड़ो त इन हवाले सां तव्हां कमेंट कजो। ॿियो अकबर साहब हिकिड़ी जेको आहे सो मूंखे शिकायत रही आहे सदाईं कुझु नक़ादनि खां बि कुझु पढ़ंदड़नि खां बि त उहो वेठे वेठे लेखकनि खां फरमाइशी प्रोग्राम करणु शुरू करे छॾींदा आहिनि। मिसाल तौरु त ईअं कंहिं कचहरी में वेठा हूंदासीं त चवणु लॻंदा त भई जीअं अरुंधति राय लिखे थी ईअं छो नथा लिखो या हा ओड़ो छो नथा लिखो या जेको आहे सो फलाणो लिखे थो ओड़ो छो नथा लिखो। हालांकि उहो पढ़नि त कोन था उन्हनि खे बि कोन था पढ़नि असांखे बि कोन था पढ़नि ऐं रुगो नाला यादि करे था छॾनि। हिकिड़े दोस्त वटि कंहिं दौर में डायरी लिखियलु हूंदी उन ते कोटेशन लिखियलु हूंदियूं पोइ जिथे बि प्रोग्राम थींदो त उन डायरी मां उहे ई कोटेशन वेठो पढ़ंदो पर हाणे उहो नाविलनि ते असांखे सलाहूं ॾींदो आहे। ख़ैर पर जेको आहे सो इहा जेका फरमाइश आहे भई उन्हनि खे मां चवंदो आहियां त भई अरुंधति राय जहिड़ो या औरान पामुक जहिड़ो या ॿिए जहिड़ो मां छो लिखां जॾहिं त उहो लिखनि पिया उहो त लिखिजे पियो उहे पाण अरुंधति राय जहिड़ो त अरुंधति राय लिखी सघंदी न ॿियो केरु कीअं लिखंदो कलीमुट अरुंधति राय जहिड़ो या अख्तर साहब या रज़ाक साहब कीअं लिखी सघंदो। असांजा तजुर्बा अलॻि आहिनि असांजो बैकग्राउंड अलॻि आहे शयुनि खे ॾिसण जो सम्झण जो जेको आहे सो जेको चइबो आहे पैरामीटर्स उहे अलॻि आहिनि त असां ओड़ो कीअं लिखंदासीं ऐं छो लिखूं।
या त चओ त कॉपी कयूं, कॉपी पेस्ट करे अरुंधति गॉड ऑफ स्मॉल थिंग्स असां वरी उहो कॉपी पेस्ट करे तव्हांखे ॾियूं सिंधी में, हिकिड़ो इहो बि आहे। तव्हां इन खे कीअं ॾिसो था अकबर साहब? ॾिसो, चार्ल्स ब्रेशियर जो तव्हांखे हिकिड़ो आऊं कॉल वॾो नक़ाद आहे। चार्ल्स ब्रेशियर उन किताब बि लिखियो आहे तनक़ीद ते। हू चवे थो त रीडर खे ख़ुशि करण वारो माण्हू, पॉपुलर लिटरेचर खे लिखण वारो माण्हू कॾहिं बि रीडर जे ज़हन खे झटको नथो ॾेई सघे। हू रीडर खे ख़ुशि करणु चाहे थो, जेको रीडर खे ख़ुशि करणु चाहे थो उहो रीडर जे मिथ खे चैलेंज कीअं कंदो, उहो रीडर जे मिस्ट जेका आहे दिमाग़ में उनखे चैलेंज कीअं कंदो, हू रीडर जे जेके नैरेटिव्स जेके ठहियल आहिनि रीडर जा, उन्हनि नैरेटिव्स ते हमिलो कीअं कंदो। त रीडर खे, राइटर खे रीडर जे पोयां न हलणु खपे। रीडर जेको आहे उहो राइटर जे पोयां हले। हा, जेकॾहिं हू चाहे थो त मुंहिंजो रीडर जेको आहे उहो एजुकेट थिए ऐं वधीक बहितर थिए, त उनजो तरीक़ो इहो आहे त पाण हू रीडर जी सतह ते न लही अचे, रीडर खे पंहिंजी सतह ते खणी अचे, हू शयूं ॾे, मुसलसिल ॾे। दुनिया जा जेके ॾिसो भले सहल अदीब हुजनि, सम्झण में आसान हुजनि उहे, या सम्झण में जेके ॾुखिया हुजनि उहे, उन्हनि सभिनी पंहिंजे हिसाब सां लिखियो आहे। इहो न लिखियो आहे त हा वरी जिन रीडर जे लाइ लिखियो आहे, घणनि माण्हुनि रीडर्स जे लाइ लिखियो आहे। उहो कहिड़ो आहे जंहिं 25-30 नाविल लिखिया आहिनि, जंहिं ते 25-30 फिल्मूं बि ठहियूं आहिनि, उहे रीडर्स लाइ कनि था, उहे कमर्शियल राइटर आहिनि। निकोलस स्पार्क आहे, हा उहो बि आहे। चेतन भगत आहे। किंग कहिड़ो आहे? स्टीफन किंग। स्टीफन किंग आहे, स्टीफन उन किंग जा आहे। 50 खां मथे आहिनि, 50 खां हॉरर मथे। ऐं उहो साल में 2 नाविल लिखंदो आहे। हा त हॉरर ऐं इहो, हा उहो छा आहे, उहो पब्लिक टेस्ट आहे न। त पोइ हुनजी हैसियत छा तव्हां काफ़का जे हिकु नाविल जे बराबरि आहे? उन्हनि जी हैसियत छा ओरान पामोक जे हिकु नाविल जे बराबरि बि आहे? भले हू 50 नाविल लिखनि। ईअं डाइजेस्टूं असां वटि केतिरियूं लिखजनि पियूं। पॉपुलर लिटरेचर आहे न, कैबिन ते वेठो माण्हू पढ़े पियो, सूफ़ विकिणे पियो, नाविल डाइजेस्ट पढ़े पियो, अहिड़ो लिटरेचर लिखण खां त बसि भली आहे। ईअं असां वटि बि कुझु माण्हुनि इन क़िस्म जो लिटरेचर लिखणु शुरू कयो आहे, उन्हनि खे सेक्स हथ अची वियो आहे, त उन सेक्स ते नौजवाननि खे जेको आहे उन्हनि जी फैंटेसीज़ खे एक्सप्लाइट करे ऐं पाण लिखी किताब पाण छपाए पाण हलाए पॉपुलर लिटरेचर, पॉपुलर राइटर बणजणु चाहिनि था। इहो अदब न आहे, न को उन मां अदब खे को फ़ाइदो आहे। तंहिंजे करे उहे त असांखे तानो था ॾियनि त असीं बेस्ट सेलर आहियूं, तव्हां कयो छा आहे? बेस्ट सेलर हुजणु कोई वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि कोन्हे। बेस्ट सेलर तव्हां कंहिं बि वेस्ट जे कंहिं बि बुक शॉप ते हलिया वञो, तव्हांखे 1000 किताब मिलंदा जिन ते बेस्ट सेलर जो मथां लिखियो पियो हूंदो। पोइ छा उहे किताब उन्हनि खे कंहिंखे नालो बि यादि कोन्हे को। बेस्ट सेलर वॾे तइदाद में पढ़ियो वेंदड़ किताब हिकु ॿी शइ आहे, लिटरेचर हिकिड़ी ॿी शइ आहे। हा उहे आहिनि वॾा राइटर जेके बेस्ट सेलर बि आहिनि ऐं उन्हनि जे नाविल में बि तमामु घणो कुझु आहे। जीअं मिसाल भला इन जो रुगो नालो वठी वठो, नौजवान त कोन्हे हाणे राइटर, ख़ैर यान मार्टेल, जंहिं लाइफ ऑफ पाए लिखियो। लाइफ ऑफ पाए जो राइटर जेको आहे उहो पहिरीं गाॾियूं साफ़ु कंदो हो, या जेके पार्किंग थींदी आहे गाॾियुनि जी पार्किंग कराईंदो हो। उन जो नाविल उथंदे ई 12 मिलियन कापियूं हुन जूं सोल्ड थियूं। त उहो उन रीडर खे ज़हन में रखी कोन लिखियो, हुन पंहिंजा तजुर्बा, पंहिंजो अहवालु लिखियो ऐं पंहिंजो तख़युल मां लिखी क्लिक थी वियो। इहा बि शइ आहे त असुलु शइ पॉपुलर लिटरेचर में तब्दील थी वञे, दैट्स वेरी गुड। पर ज़हन में इहो रखी त लार्ज स्केल ते माण्हुनि खे मुतासिर करिणो आहे, माण्हू मुंहिंजे पोयां लॻनि, पोइ माण्हुनि जी सतह ते लही अचो, पोइ हल्कियूं शयूं लिखो, चीप शयूं लिखो, इहा ॻाल्हि आहे। जी अख्तर, तव्हां इन ते थोरो कमेंट कयो इन हवाले सां, पॉपुलर लिटरेचर जे हवाले सां बि, ऐं बेस्ट सेलर जेको आहे, ऐं ख़ासि करे तव्हां
कैंपस नॉवलनि ते काफ़ी तनक़ीद कंदा रहिया, थोरो उन हवाले सां बि ॿुधाइजो। जी अख्तर। ॾिसो, पॉपुलर लिटरेचर जेको बि आहे या जेके माण्हू इन लाड़े में लिखनि था, उहो हिकिड़े मख़सूस जेको वॾो आहे उनखे मुतासिर करे थो, पर उहो वक़्ती हूंदो आहे। उन जी न त का एॾी वॾी ॼमार हूंदी आहे ऐं न ई वरी उहो को अहिड़ो एॾो पुर असर या असराइतो हूंदो आहे। उहो हिकिड़ी वक़्त जो वहिकिरो आहे, उन में उहा शइ अचे थी वरी गुम थी वञे, पर उहो क्लासिक जी हैसियत नथी इख़्तियार करे सघे। उहा का अहिड़ी लिखणी नथी साबित थिए अॻियां हली जंहिंखे माण्हू वॾे वक़्त ताईं यादि कनि, उनजी साराह कनि या उन ते ॻाल्हाइनि, उन ते बहस कनि, या उन्हनि मां के अञा नयूं शयूं फुटी अचनि जंहिंखे वरी ॿिया जेके से लेखक जेके आहिनि उनजी पोइवारी कनि। त इहो हिकिड़ो आउं इनखे इहो ई सम्झंदा आहियूं, इहो हिकिड़ो जर फोटो हूंदो आहे जेको वक़्ती तौरु ज़ाहिर थिए थो, वरी उहो ख़तमु थी वेंदो आहे। ॿियो, सिंधी में जीअं असां वटि जेको आवाज़ नथो अचे, आवाज़। आवाज़ रुगो तव्हां वटि अचे थो, मूं वटि आवाज़ नथो अचे। आवाज़ अचे थो तव्हांखे? कलीम साहब, तव्हां अॼु देर? कलीम साहब, अख्तर, कलीम ऐं अख्तर शायदि लॻे पियो त ॿई ॿिन्ही जो आवाज़ कोन थो अचे, तंहिंजे करे रज़ाक साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ताईं? हा जी जी, मूं वटि आवाज़ अचे थो तव्हांजो। तंहिंजे करे आउं उनखे अॻिते कंटिन्यू कयां थो त जेके असां ॻाल्हायो पिए त असांजे नावलनि में कमज़ोरियूं जेके आहिनि, हिकिड़ी कमज़ोरी मूंखे नाविल में इहा बि नज़र आई त नाविल में कज़ियो या माजरा जंहिंखे चवंदा आहियूं असां, कॉन्फ्लिक्ट या क्राइसिस जेको नाविल में थिए थो, त पोइ उन क्राइसिस खे हल करण जे लाइ राइटर खे उनजो हल ॻोल्हणो पवे थो। लेकिन कुझु राइटर्स उन क्राइसिस खे हल ईअं कंदा आहिनि, हिकु त कुझु नाविलनि में मूं पढ़ियो आहे त क्राइसिस मामूली हूंदा आहिनि, मामूली क्राइसिस हूंदो ऐं उनजो मामूली हल हूंदो त नाविल में मज़ो न ईंदो। नाविल में क्राइसिस अचे ऐं क्राइसिस खां पोइ हिकु टेंशन महसूसु थिए, रीडर जेको आहे तजसुस में अची वञे त हाणे अलाए छा थींदो, ऐं उनखां पोइ वञी उनजो रिज़ोल्यूशन जॾहिं थिए त उहा बि इक्वली एतिरी वॾी हुजे जेतिरो उहो क्राइसिस हुजे, उहा बि एतिरी वॾी हुजे। तंहिंजे करे नंढड़ा नंढड़ा क्राइसिस खणी वरी उन्हनि जो हल करे छॾणु कोई नाविल में कोई सुठो इम्पैक्ट नथो छॾे। ॿी ॻाल्हि इहा त नाविल जे क्राइसिस खे जेको हल कबो आहे उहो इल्लत ऐं मालूल जे कानून जे मुताबिक़ कबो आहे, यानी काज़ ऐं इफेक्ट जे तहत। यानी जेकॾहिं को माण्हू हिकिड़ो विलियन आहे, हिकिड़ो ख़ौफ़नाक कातिल आहे, हाणे उन कातिल खे मोह ॾियण जे लाइ उहो हीरो आहे या जेको बि हिकिड़ी हीरोइन आहे, कमज़ोर माण्हू आहे, उहो सख़्तु ख़ौफ़ ऐं ख़तरे में आहे, हुनजे ॿाहिरां कातिल जेको आहे बंदूक खणी हुनजे घर जे ॿाहिरां बीठो आहे, हुनखे ख़तरो आहे त हाणे अची मूंखे मारींदो। हाणे इन क्राइसिस जो जेको हल आहे उहो अकुल जे बुनियाद ते थियणु खपे, जे न के एक्सीडेंट जे बुनियाद ते। मिसाल, हिकिड़े कमज़ोर औरत आहे, ॿिनि ॿारनि सां गॾु हिकिड़े घर में मैसूर आहे ऐं ॿाहिरां हिकिड़ो कातिल आहे, उहो हुनखे क़त्ल करणु चाहे थो, घर जे ॿाहिरां आहे, त अचानक जेको आहे सो आसमानी बिजली किरे थी
ऐं विझ किरे थी, ऐं विझ किरण जे करे उहो विलन मारिजी वियो ऐं क्राइसिस हल थी वियो। त हीउ फेक, हीउ जेको आहे न फेक रिज़ोल्यूशन आहे, हीउ क्राइसिस जे हल जो फेक रिज़ोल्यूशन आहे, या हुनखे दिलि जो दौरो पइजी वियो ऐं पाणे मरी वियो, इहो फेक आहे। यानी जंहिं नमूने जो क्राइसिस आहे उन क्राइसिस खे मोह ॾियण जे लाइ हुनजो जेको जंहिंसां क्राइसिस आहे उन जो इफर्ट छा आहिनि, उनजी महिनत छा आहे, उनखे कहिड़े तरीक़े सां मोह ॾिनो आहे। त ईअं कुझु असां वटि मूं इहे शयूं ॾिठियूं आहिनि त क्राइसिस आहे हिकिड़ो ऐं उनजो रिज़ोल्यूशन वरी आहे ॿियो। त इहा हिकिड़ी कमज़ोरी आहे। ऐं ॿियो इहो त असां वटि कलीम साहब शायदि वापसि अची विया आहिनि। कलीम साहब तव्हां न हुआ त असां कंटिन्यू कयो। त जल्दबाज़ी तमामु जी जी सर हिते लाइट हली वई। जी जी सवेर इन मौज़ू ते ॻाल्हायोसीं पिए त जल्दबाज़ी जी जी ॾाढी आहे। त केतिरा ई राइटर जेको आहे उहो तड़ तकड़ खां कमु वठनि था, तकड़ में लिखनि था, ऐं चवां थो त हिकिड़ो वॾो नाविल पढ़ण में जिते असांखे 2 महीना बि लॻी सघनि था या महीनो लॻी सघे थो, उते राइटर खे लिखण में केतिरो वक़्तु लॻो हूंदो, सालनि जा साल, 2-2 साल 5-5 साल राइटर उन नाविल ते लिखंदा रहंदा आहिनि, रिसर्च कंदा आहिनि, उन खां पोइ लिखंदा आहिनि, वरी ॿियो ड्राफ्ट, टियों ड्राफ्ट, चोथों ड्राफ्ट, पोइ कई मरहला तय करे उहा शइ सॉफिस्टिकेटेड अंदाज़ सां असांजे हथनि में पहुचे थी। हिते काता ऐं दौड़ी वारो मसइलो घणो आहे। तड़ तकड़ में लिखियो, तड़ तकड़ में छपियो, माण्हुनि ताईं पहुतो, ॿिए ॾींहं ते पंहिंजे यारनि दोस्तनि खां स्टेटस बि लिखिजी वियो, किताब हथ में कंहिंखे ॾेई उनजा फ़ोटू अची विया, ऐं महीने खां पोइ वरी उहो गुबार ख़तमु। महीने खां पोइ धणी ख़ुदि परेशान, डिप्रेशन में अची वेंदो। उहो राइटर यकीनन डिप्रेशन में ईंदो हूंदो त अचानक छा थियो आहे, एतिरो अचानक पॉपुलर थी वियो, हाणे वरी मूंखे माण्हू सुञाणनि ई कोन था। त हीउ हिकु सख़्तु पोरिहे जो कमु आहे, लॉन्ग रन में घणी महिनत जो कमु आहे, डिघी महिनत जो कमु आहे नाविल लिखणु। बाक़ी तकड़ी शोहरत जे लाइ ॿिया बि खोड़ तरीक़ा आहिनि, उहे बि इस्तेमालु करे सघजनि था। थैंक यू। मां तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधायां त बिल्कुलु तव्हां सही पिया चओ त मां बि केतिरा ई नॉवल पढ़िया आहिनि, त उन में इहो थींदो आहे त क्राइसिस पैदा कंदा आहिनि, हिकिड़ो वॾे हुनखे बिल्कुलु पीक ते पहुचाए, पोइ वरी उनखे निभाए न सघंदा आहिनि आख़िर में। बिल्कुलु इहो काफ़ी नॉवल में असांजे सिंधी नॉवलनि में इहो अचे थो। हालांकि जॾहिं त असांजो मां जॾहिं इहो लिखंदो हुउसि ड्रामा, त इहो असांखे चयो वेंदो बाबा शुरूआत ऐं पछाड़ीअ ते ज़ोर ॾियो, विच में जेको तव्हांजी मर्ज़ी आहे उहो लिखी वञो। बाक़ी छो त जेको माण्हू शुरूआत करे थो उन में जेको ॾिसंदड़ आहे वियुल ॾिसे थो त उहो हुन में इन्वॉल्व थी वेंदो, ऐं वरी एंड वञी थींदी सभु को माण्हू इहो तजसुस कंदो आहे एंड में छा थो थिए। इहा असांजे नावलनि जी घणी खोट आहे, ख़ासि करे मुंहिंजे साम्हूं पियो आहे जेको आहे हीउ नाविल मां अॼु पढ़ी पूरो कयो आहे। हिन जी एंड में बिल्कुलु ईअं आहे जीअं हीअ नोट रिपब्लिक। अच्छा, नोट रिपब्लिक असां ताईं अञा कोन पहुतो आहे। हा, हिन जो जेको आख़िर आहे न, इन जी जेका एंड आहे उहा बिल्कुलु ईअं आहे, क्राइसिस ज़बरदस्त पैदा थियो आहे ऐं एंड बिल्कुलु ईअं आम थी वञे जेको आहे। ऐं मां राति 5 बजे खां वठी पढ़णु शुरू कयो, सुबुह जो 8-9 बजे ते पूरो कयो कंटिन्यूअसली। त माना मूंखे वरी आख़िर में इहो ई थियो त यार मां हेॾो टाइम बि ॾिनो जेको आहे हिन नाविल खे, ऐं केॾो क्राइसिस ज़बरदस्त पैदा करे आयो। ऐं अकबर साहब मुंहिंजी हिकिड़ी राय आहे, थी सघे त मां ग़लति में बि आई एम रॉन्ग, त असां माण्हू जेको आहे न इहो या त किरदार खे मारण ते ज़ोर ॾींदासीं ऐं प्लेयर एंडिंग कंदासीं कोन, ख़ुशी वारी एंडिंग। अलाए छो असांजे समाज में इहो मां महसूसु कयो आहे त प्लेयर एंडिंग खे क़बूल नथा, या त हीरो खे मारियो या कंहिं ॿिए खे मारियो। ट्रेजेडी माइंडेड घणा आहियूं, ट्रेजेडी माइंडेड घणा आहिनि। ऐं जेकॾहिं उहा ट्रेजेडी न आहे उन में नावल में आख़िर में त चवंदा यार जेको आहे सो न मज़ो न आयो। अलाए त शायदि असांजी सोसाइटी इल्मायती सोसाइटी आहे या उनजो कोई इफेक्ट आहे जंहिंजे करे असां ट्रेजेडी खे घणो पसंदि कयूं। तव्हांजे नावल में त तव्हां ॿिन्ही खे माराए छॾियो था। हा, उहा नावल जी मजबूरी हुई, त पोइ प्लेयर एंडिंग त आहे त हमरा आख़िर में ताईं ज़रूरत आहे न साईं। ऐं हू पंहिंजी ज़िंदगीअ लाइ फाइट कंदो थो रहे, ख़तमु नथो करे। उहो चवंदो मूंखे समुंड में कंहिं धिक ॾिनो आहे जेको आहे उहो त ख़ैर वरी हिकिड़ो रीडर जे मथां आहे। त कॾहिं कॾहिं यकीन ॿुधायो त अकबर साईं तव्हां मूंखे पंहिंजे किरदारनि खे मारींदे ॾाढो ॾुख थींदो आहे। मां कोशिशि कंदो आहियां पंहिंजे किरदारनि खे ज़िंदा रखां, कोशिशि कंदो आहियां। कोशिशि इहा ई हूंदी आहे मुंहिंजे नावलनि में। तव्हां भली मुंहिंजी कहाणियूं बि तव्हां पढ़ियूं आहिनि, नावल पढ़िया आहिनि, त
मां हुन में कोशिशि इहा ई कंदो आहियां त क्लियर एंडिंग जीअं आख़िरी सेशन में आहे या हिन में जेको आहे सो वरी जेको ॿियो नॉवल आहे त इहो असांजी सोसाइटी जा जेसीं ताईं जेके मरूदी हालतूं हूंदियूं या जेके असांजो रीडर जो हिकिड़ो थिंकिंग आहे उहा जेसीं ताईं चेंज न थींदी असांखे ई आणणी पवंदी सोसाइटी खे ॿुधणो पवंदो सवेल इहा ॻाल्हि अलाए टाइम आयल आहे न मां ॻाल्हायां न तव्हांखे बस टाइम हाणे ख़बर थोरो बचियो आहे जी जी सर तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो बसि जी, जी। आख़िरी इहा ॻाल्हि करणु पई चाहिए जेको जीअं अगरि तव्हांजो बसि ॾाढो सुठो पियो हलियो त तबलीग हुन में न हुजणु घुरिजे या जेको मैसेज न हुजणु घुरिजे त मां सम्झां थो मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजो पर्सनल ओपिनियन आहे त तबलीग खणी न हुजे पर माना ॿुधो ई सही लिकियल ई सही मैसेज ज़रूरु हुजणु घुरिजे मैसेज हुजे मैसेज न हुजण वारी ॻाल्हि कंहिं कोन कई आहे मैसेज न हुजे वारी ॻाल्हि न आहे अच्छा मैसेज हुजे पर आर्टिस्टिक शायदि अंदाज़ थी सां सघे हुजे ग़िलाफ़नि में बेड़ियल हुजे अच्छा अच्छा सही सही उहो थोरो नेट जे करे थी सघे त मां उहो गुफ़्तगू घटि ॿुधी हुजे पर जेको आहे इहो इहा भली तबलीग न हुजणु पर इहो मां पंहिंजे जी, जी। तजुर्बे जे रोशनी में ॿुधायां थो जेके नवां लिखंदड़ नओं जॾहिं माण्हू लिखणु शुरू करे थो न जॾहिं असां बि कहाणियूं नयूं नयूं लिखणु शुरू कयूं 90 जे ॾहाके में त कॾहिं कॾहिं तबलीग थी वेंदी जेको आहे सो पर उहो वरी आख़िर थियासीं जंहिं जंहिं तव्हां में बलूगत अचे थी न जंहिं जंहिं तव्हां लिखंदा था वञो हिते हेलो सर असांजा जेके नावल लिखंदड़ आहिनि उन्हनि खे हिमत न हारणु घुरिजे तनक़ीद थींदी रहंदी आहे उनखे जेको आहे सो उन मां तनक़ीद मां सिखनि त असांजा जेके नक़ाद आहिनि उहे चवनि छा पिया ऐं छा था चाहिनि त उन तरफ़ ध्यानु ॾियो बजाए जो तनक़ीद खां भाॻी थी वञनि या ॿियो आहे त असां अच्छा ये रज़ाक साहब जी जी सर तव्हांजी नेट जो प्रॉब्लम पियो अचे सर जी अच्छा जेको हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम असांखे नज़र अचे थो सिंधी नॉवल में उहो आहे उन जो नॉवल जे अंदाज़ बदिरां ड्रामाई अंदाज़ हुजणु उहो लेखक जेको आहे सो थी सघे थो त उहो हाणे वेब सीरीज़नि ऐं इन नेटफ्लिक्स जे असर जे करे बि इहो लॻे थो त उहो नॉवल बदिरां ॼण को ड्रामे लिखण जी या फिल्म लिखण जी कोशिशि पियो करे इहो बि अकबर साहब किथे किथे रज़ाक साहब नज़र अचे थो इन करे बि जेको आहे सो उनजी एंड वारो हिसो जेको आहे सो उहो तकड़ में ऐं उहो जज़्बाती अंदाज़ में इहो ज़ाहिर थी थो वञे त इहो बि हिकिड़ो थी सघे थो त प्रॉब्लम हुजे हुन सां नॉवल सां अच्छा असां वटि हाणे आख़िरी सर 2 मिंट बचा आहिनि पाण बसि वाइंड अप जी जी सर इहा जेका खोट महसूस थिए थी जी जी सर अकबर साहब तव्हांखे रज़ाक साहब जो आवाज़ अचे पियो न बिल्कुलु न हेलो अच्छा वो रज़ाक साहब तव्हांजी नेट जो प्रॉब्लम अचे पियो सर मुंहिंजो आवाज़ अचे पियो अकबर साहब तव्हांजो क्लियर आहे जी 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 अच्छा आवाज़ अचे थो कली जी सर तव्हांजो आवाज़ जेको आहे सो तव्हांजो फ्रीज़ थी थो वञे सो हाणे जेको आहे जी जी असां वरी हिनखे वरी कंटिन्यू कंदासीं सर ईंदड़ हफ़्ते असां कंहिं नॉवल ते जी 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 रज़ाक साहब तव्हांखे जवाबु मतिलबु सुवाल जेको रखियो न तव्हां त हुन में ड्रामाई अंदाज़ थो अची वञे हुन में नॉवल जी फॉर्मेट जी एतिरी पूरी ॼाण न आहे या उहो नॉवल जी हुनखे या हुननि ड्रामो न लिखियो आहे या ड्रामो ॾिठो न आहे या ड्रामे तरफ़ ध्यानु न कयो आहे त बराबरि ईअं त आहे त जिते ज़रूरत हूंदी उते डायलॉग ॾेई सघिजे थो
पर इहे में न हुजे जंहिं मिसाल इहे नोट रिपब्लिक आहे पूरो पूरो ड्रामो थो लॻे बाक़ी नावल त कोन्हे को जी जीअं था जी सर जी थैंक यू वेरी मच सर असां बस हाणे क्लोज़ पिया कयूं साईं रज़ाक साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां ज्वाइन कयो जीअं त तव्हां मूंखे बि ख़ुशी थी तव्हां सां यार मिली जुली करे इलाही जी, ॾींहं कचहरी जी। कोन थी हुई जी जी वॾी महिरबानी सर ही सर मैडम नुसरत चांडियो जो सवाल आहे मौजूदा दौर जे नक़ाद खां लेखकनि जे धड़कन लेखकनि जे धड़कन तेज़ न थियणु घुरिजे अच्छा लेखकनि जे धड़कन खां तेज़ थियणु न घुरिजे अकबर साहब तव्हां हिन ते जेकॾहिं रेस्पॉन्ड कयो सर असां नक़ादनि जे चवण ते नक़ादनि जे ख़ौफ़ खां कंहिंजी दिली धड़कन तेज़ थींदी बि कोन्हे का इहो मिथ आहे त को नक़ाद अहिड़ा नक़ाद ई कोन्हनि के जेको राइटर जी जेको दिलि खे धड़काए सघनि असां मिड़ई ॿुधाईंदा आहियूं नेक नियती सां त बाबा हीअ आहे नाविल असां पढ़ियूं था नाविल असांजो शौक़ु आहे उनजे करे असां पंहिंजा तजुर्बा शेयर कयूं था ऐं कंहिं नाविल ते लिखूं बि था त हिकिड़े इंतिहाई प्यार वारे अंदाज़ में बाक़ी कोई असां जे हथ में तीर भाला आहिनि कोन जो राइटर जी जेको आहे उहो धड़कन तेज़ थी वेंदी गब्बर सिंह आ गया जी सर अच्छा दोस्तों असांजे जी सर जी अच्छा दोस्तों असांजी हिन स्ट्रीम जो टाइम पूरो थी चुको आहे असां वरी बि साईं रज़ाक सेतो साहब असांखे ज्वाइन कयो सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार कहाणीकार साईं अकबर लगारी साहब तव्हांजा थोराइता आहियूं तव्हां हर दफ़े टाइम ॾींदा आहियो तव्हां सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद ऐं लेखक आहियो अख्तर हफ़ीज़ असांखे ज्वाइन कयो सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नाविल निगार लेखक कहाणीकार असां सभिनी दोस्तनि जा थोराइता ऐं दोस्तो ईंदड़ हफ़्ते असां कंहिं न कंहिं सिंधी नॉविल ते जेको आहे सो डिस्कस कंदासीं ऐं उन में वरी असां नवनि एंगल्स खे एक्सप्लोर करण जी कोशिशि कंदासीं महिरबानी करे असांजे हिन चैनल खे तव्हां जेको आहे सो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे दॿायो जीअं तव्हांखे नोटिफिकेशन्स ईंदा रहनि अकबर साहब रज़ाक साहब अख्तर तव्हां सभिनीनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं थैंक यू वेरी मच दोस्तो जीएस सिंधी ॿोली वेरी मच सदा जी